अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। भलीकार और सभिनी खे मॉर्निंग विद आवाज़ जे हिन ख़ासि प्रोग्राम बहितरीन प्रोग्राम में ऐं ख़ूबसूरत ॾींहं जी शुरूआति जेका आहे उहा असांजे प्रोग्राम सां थींदी आहे जी। इन करे सुबुह सुबुह सां बहितरीन वॉर्म ऐं हिकिड़ो बहितरीन एनर्जेटिक वारो वेलकम अवां सभिनी खे। मां जी पंहिंजी मेज़बान बाक़ीरज़ादा, मूंसां गॾु साथ आहे मुबशिर हुसैन जो। बिल्कुलु नाज़रीन, अव्हांखे भलीकार चऊं था। गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू ऐं सुबुह जो सलाम क़बूल पवे। हिकु दफ़ो ॿीहर अॼु जुमे वारे ॾींहं जी सुबुह शुरू थी चुकी आहे ऐं हाणे असां इंतज़ारु कंदा आहियूं सॼे हफ़्ते में जुमे जे ॾींहं जो बि। छो जो आम औकात ते जेकॾहिं असां कॉर्पोरेट सेंटर जी ॻाल्हि कयूं या स्पोर्ट्स वारा ॿिया सेक्टर जेके आहिनि उते जुमे जो ॾींहुं हाफ डे बि कंसिडर थींदो आहे। कम वग़ैरह जी बि थोरी घणी रिलैक्सेशन हूंदी आहे न, त माण्हू थोरो फील कंदो आहे त यार अॼु भला थोरो रिलैक्स रहंदा। बिल्कुलु, ॿी वरी इहा ख़ुशी थींदी आहे त हाणे जुमे खां पोइ थी वेंदो छंछरु आचर, मतिलबु वीकेंड, त हाणे आख़िरी वर्किंग डे आहे। ॿार बि ॾाढो मज़े सां स्कूल ईअं वेंदा आहिनि त मतिलबु बसि आख़िरी ॾींहुं आहे, जीअं तीअं बसि गुज़री वञे त पोइ असां ॿ ॾींहं आराम सां सुकून कयूं, इंजॉय कयूं, वीकेंड गुज़ारियूं। त हिन ॾींहं ते वरी हिकिड़ी इहा ख़ुशी थींदी आहे त मतिलबु हफ़्ते जो आख़िरी वर्किंग डे आहे। सो बहरहाल इन ॾींहं जे हवाले सां ऑलरेडी मां अक्सर अव्हां सां शेयर कंदी आहियां त जुमे जो ॾींहुं ॿियनि सभिनी ॾींहंनि जे मुक़ाबले में हिकिड़ो अफ़ज़ल ॾींहुं आहे। क़ुर में, हदीसनि में असांजो जेको दीनी पर्सपेक्टिव आहे उन हिसाब सां हिन ॾींहं जी हिकिड़ी अलॻि अहमियत आहे ॿियनि सभिनी ॾींहंनि खां। इन करे कोशिशि कजे त हिन ॾींहं ते कंहिंजी दिल आज़ारी न कजे ऐं जेको आहे सो वधीक इबादत कजे। जुमे नमाज़ ते जेके असांजा मर्द हज़रात वेंदा आहिनि उहे हिकिड़ो अलॻि ई हुनजी उहा प्रैक्टिस हूंदी आहे। छो त ज़ाहिर आहे सॼे हफ़्ते में जुमे जो ॾींहुं जेको हुनजी हिकिड़ी पंहिंजी रूटीन हूंदी आहे, उहा अलॻि रूटीन हूंदी आहे। बाबा जुमे वारी रूटीन अलॻि आहे, बाक़ी ॿियनि सभिनी ॾींहंनि जी अलॻि हूंदी आहे। सो इन करे ई जेको आहे सो ख़ासि ॾींहुं आहे, हुनजी रूटीन पंहिंजी रूटीन जे हिसाब सां हर कोई इन ॾींहं खे शुरू कंदो आहे। ऐं सुबुह सुबुह सां असांजो चवण वांगुरु इहो हूंदो आहे त जीअं बि जीअं रूटीन कयो, जेको बि तव्हांजी मर्ज़ी अचे एक्टिविटीज़ कयो अॼोके ॾींहं ते, पर कोशिशि कयो त काइंड रहो, हंबल रहो, माण्हुनि सां नरम ऐं धीमे लहजे में ॻाल्हायो ऐं मुस्कुराहटूं बिखेरियो। उन्हनि सां गॾु जेको आहे जेतिरो बि वक़्तु गुज़ारियो सुठो गुज़ारियो। सो ही जेके नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जेके कॉमन एथिक्स चइजे थो, जेको कॉमन बिल्कुलु बि न आहे, ॾाढो घटि नज़र ईंदो आहे, घटि माण्हुनि में मिलंदियूं आहिनि इहे शयूं, पर कोशिशि कजे त इन्हनि शयुनि खे असां एडॉप्ट कयूं ऐं ॾींहुं ॾाढो सुठो गुज़ारियो। बिल्कुलु ईअं ई आहे ऐं कोशिशि ख़ासि इहा बि कजे त इहा काइंडनेस ऐं तव्हांजी जेका पॉज़िटिव वाइब तव्हांजे अंदरि आहे, न सिर्फ़ु जुमे जे ॾींहुं बल्कि सभिनी ॾींहंनि जे लाइ ईअं हुजे। जुमे जो ॾींहुं ते हिकिड़ो ख़ासि इन्वायरमेंट असांखे हूअं बि मिली रहियो हूंदो आहे, माहौल मां, मुआशिरे मां। हाणे माण्हू फील कंदो आहे साफ़ु सुथिरो थी करे नमाज़ वग़ैरह पढ़ण जे लाइ बि तयारी कंदो आहे। लेकिन छा ई सुठो हुजे त फ्राइडे खां अलावा असां जेके बि ॾींहं गुज़ारियूं था उहो जुमो सम्झी करे गुज़ारियूं। यानी कि हर ॾींहुं असां कोशिशि कयूं त अॼु का न का असांखे नेकी करणी आहे, कंहिं न कंहिं माण्हू खे ख़ुशि करिणो आहे, कंहिंजी का हेल्प करणी आहे। त जेकॾहिं अहिड़ो को असां हिकिड़ो विजन रखी करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु चाहियूं त खोड़ सारा अहिड़ा माण्हू आहिनि जेके तव्हांजी तरफ़ ॾिसी रहिया हूंदा आहिनि, उमेद भरी निगाहनि सां ॾिसी रहिया हूंदा आहिनि। त तव्हांखे पंहिंजी शख़्सियत खे उमेदनि जो महवर मर्कज़ ठाहिणु घुरिजे। त तव्हांजी जेका शख़्सियत हुजे, तव्हांखे ॾिसंदे ई माण्हू तव्हां खां बहितरीन उमेदूं लॻाइनि, माण्हू तव्हां खां इहे बि उमेदूं लॻाइनि त जेकॾहिं हे मिसाल जे तौर ते असांजी हेल्प नथो करे सघे त एटलीस्ट हिन जा अल्फाज़ असांजे दिलि खे सुकून पहुचाईंदा, तस्कीन पहुचाईंदा, कंफर्ट असांखे कंदा हिन जा अल्फाज़। त छो जो अल्फाज़नि जी मार जेका आहे नाज़रीन इहा इलाही वॾी हूंदी आहे। बाज़ार असां ॾिठो जॾहिं बि ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं कावड़ में त ॻाल्हि ॿोल जे दौरान जेको आहे इलाही ज़्यादा हार्श लैंग्वेज इस्तेमालु करण सां इंसान जो दिलि टुटी पवंदो आहे, ज़ख़्मी थींदो आहे। त इन करे छा ई सुठी हुजे जेकॾहिं तव्हां असां को प्रैक्टिकली तौर ते कंहिंजी हेल्प नथा करे सघूं या के असां वॾा वॉलंटियरली कमु नथा करे सघूं त ज़बान त तव्हांजे पंहिंजे हथ में आहे। ऐं हिन में हज़रत अली जो बि कौल मुबारक आहे त जॾहिं बि तव्हां कंहिंखां दुआ घुरायो त अहिड़ी ज़बान खां दुआ घुरियो जंहिं ज़बान सां तव्हां का बुराई न कई हुजे। हाणे उते उन माण्हू पुछा कयो त या अली असांखे ॿुधायो त इहो कीअं थो थी सघे, यानी जेकॾहिं मुंहिंजी ज़बान आहे त मां पंहिंजी ज़बान में यकीनन कंहिंखां ग़लति बि ॻाल्हायो हूंदो या कुझु बुरो बि कमु कयो हूंदो। त उन में वॾो ख़ूबसूरत जवाबु हज़रत अली जवाबु ॾिनो त जेका ॿिए माण्हूअ जी ज़बान आहे उन ज़बान सां तव्हां त कुझु न कयो आहे न, त उनखे
खे तव्हां चओ त तव्हांजे हक़ में दुआ करे, यानी कि उहा जेका ज़बान आहे तव्हांजे लाइ त उहा बिल्कुलु साफ़ आहे, पाक आहे। त इन करे हाणे ॿियो को माण्हू तव्हांजे लाइ दुआ छो कंदो जेसिताईं तव्हां पंहिंजी ज़बान सां उनजे लाइ दुआ न कजो, सुठा ॻाल्हि न कंदव, सुठा अल्क़ाबात त मतिलबु ओवरऑल इहो गिव एंड टेक हूंदो आहे। अवां जेतिरो सुठा माल रखंदव, जेॾो सुठो माण्हुनि सां रहंदव, अव्हांखे बि मोट में उहो ई रवैयो मिलंदो, उहा ई मोहबत, उहो ई कुर्ब मिलंदो। त इन करे इन जो इहो जेको अॼुकल्ह जे माण्हुनि जी अक्सर सोच हूंदी आहे, मुबशर मां ॾिसंदी आहियां मां छो इन जो ख़्यालु कयां, मतिलबु जॾहिं हो नथो करे त बाबा मां छो कयां, ऐं हिन जे लाइ हरूभरू का शइ मां छो वठां, हे त कॾहिं वियो आहे त मुंहिंजे लाइ त कुझु कोन वठी आयो आहे। त ॾिसो इहे जेके ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि न, इन में इंसानु पोइ रहिजी वेंदो आहे पुठिते। तव्हांखे पंहिंजो अमलनि सां उन्हनि माण्हुनि खे बि मटे सघो था, उन्हनि माण्हुनि जे दिलि में बि पंहिंजे लाइ कुर्ब ऐं मोहबत पैदा करे सघो था, जिन जे ज़हन में तव्हांजे लाइ का ख़ासि ॻाल्हि कान्हे, का ख़ासि अहमियत कोन आहे, सिर्फ़ु पंहिंजे तव्हांजे बिहेवियर ते। त इंसान जो बिहेवियर जेको आहे उनजो वॾो असरु पवंदो आहे। ऐं इन करे इहो चयो वेंदो आहे त तव्हां हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ बि इहे ई ॻाल्हियूं आहिनि त काफ़ी माण्हू त सिर्फ़ु उन्हनि जे अख़लाक़ ॾिसी करे इस्लाम क़बूल कयो, त अहिड़ो पैगम्बर, अहिड़ो मोहम्मद जो इहो रवैयो, इहो त मतिलबु इस्लाम में सभई अहिड़ा हूंदा। त ॾिसो इहा ॻाल्हि जेका आहे न, इहा ॾाढी अहम आहे त अव्हांजी सुञाणप छा आहे, चाहे तव्हां वटि केॾी बि वॾी डिग्री हुजे, चाहे तव्हां वटि केॾा बि वॾा मेडल हुजनि, तव्हां केतिरा बि इनाम अवॉर्ड खटिया हुजनि, जॾहिं तव्हां ॿिनि माण्हुनि सां वियो था ऐं उन्हनि सां ॻाल्हाइण में तव्हांजे जेको आहे सो उहा काइंडनेस कोन अचे थी, उहा निबड़त कोन्हे, ॻाल्हाइण जो तरीक़ो अव्हां में न आहे, त पोइ इन्हनि अवॉर्डनि जी, इन्हनि जेको आहे सो मेडल्स जी का अहमियत कोन रहिजी वञे थी। उहे माण्हू उथी वञनि था, चवनि था बाबा हिन सां त असां वरी कॾहिं न वेहंदासीं। त इहा जेका ॻाल्हि आहे न, हिन ते गौर करण जी ज़रूरत आहे। बहरहाल जीअं ज़ाहिर आहे इहे सभु ॻाल्हियूं आहिनि, इन्हनि ॻाल्हियुनि खे असां ज़रूरु इहो सोचींदा आहियूं त अव्हां ताईं जॾहिं डिस्कस कयूं, असांजे हिन प्रोग्राम जी शुरूआति कयूं त अहिड़ियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं, छो त थी थो सघे सुबुह सुबुह सां कोई माण्हू सुठा लफ़्ज़ ॿुधणु चाहींदो हुजे। त अहिड़ी मुंहिंजी भेण आहे जेका सुबुह सां टीवी हलाए ट्यून करे असांजो चैनल वेठी आहे, त उहा इन ई आसिरे में वेठी आहे त बाक़ी मुबशिरीन ऐं ॻाल्हाईंदा त उन्हनि जी ॻाल्हि ॿोल का सुठी हूंदी ऐं उन मां असांखे कुझु सिखण खां मिलंदो। उन सां गॾो गॾु वरी अवाम ते ऑलरेडी ॾाढो प्रेशर आहे मुबशिर, असां वटि महांगाई तमामु घणी आहे ऐं इन महांगाई में असांखे हिकिड़ो रिलीफ मिलियो आहे। ॾाढो वॾो रिलीफ मिलियो आहे त पेट्रोल जूं क़ीमतूं महांगियूं थींदियूं वञनि थियूं, उनजी वजह सां हर शइ महांगी आहे बाबा, सब्जी महांगी, हर मतिलबु का ग्रोसरी वठिणो आहे, तव्हांखे कुझु वठिणो आहे, हर शइ जा किराया वधी विया आहिनि, लोकल बसिस जा भाड़ा वधी विया आहिनि। ऐं उते वरी जॾहिं का ख़ुशख़बरी मिले थी त पेट्रोल सस्तो थियो आहे त थोरो रिलीफ मिले थो। ईअं ई हिकिड़ो रिलीफ जेको आहे जहिड़ो मिलियो तहिड़ो न असांखे, छो त 50 पैसा पेट्रोल जेको आहे उहो घटि थियो आहे। हाणे 50 पैसा घटि ईअं थियो आहे ॼण त मतिलबु अवाम तां को बोझ लही वियो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, राति इलाही डेवलपमेंट हुकूमत जेका असांजे मथां कई आहे, अहसान अज़ीम अवाम जे मथां थियो आहे। अहसान अज़ीम इहो थियो आहे त पूरा 50 पैसा जेको आहे उहो पेट्रोल जे क़ीमतनि में घटिताई कई। डीज़ल केतिरो घटि थियो आहे? डीज़ल में पूरा मैडम 29 पैसा बाक़ाइदा। माना तव्हां मूंखे ॿुधायो हे 50 पैसा ऐं 29 पैसा जेके बचंदा तव्हांजा, तव्हां छा सोचियो आहे, कहिड़ा ख्वाब पूरा कंदो, कहिड़ी बिल्डिंग तव्हां वटि? मतिलबु जेके कूड़ा ख्वाब हूंदा आहिनि उहे बि कोन था अॼुकल्ह त मिलनि, जेको इंसानु मिड़ेई कूड़ो कूड़ो जो इहो सोचींदो आहे। पर बहरहाल हालो जेको आहे या सूरत हाल आहे, असांजो फर्ज़ हो त नाज़रीन इहा ख़ैर असां थोरो लाइटर मूड में इन करे ॻाल्हि करे रहिया आहियूं त ताकी तव्हां बि मतिलबु फील कयो, असां हुकूमत खे बि पंहिंजे तरफ़ां बि गुज़ारिश था कयूं। ऐं मुंहिंजनि भेनरुनि जे लाइ बि ॾाढी सुठी हिकिड़ी ख़बर आहे मुबशिर, जिन खे सोन वठिणो आहे या जंहिंखे गोल्ड जी जेको आहे सो हूंदी आहे, ख्वाहिश हूंदी आहे त बाबा मां सोन वठां या कंहिंखे को गिफ्ट ॾियां या ज्वेलरी वठां, उन्हनि जे लाइ आहे त बाबा प्राइस थोरी घटि थी वई आहे गोल्ड जी। ऐं केतिरी वञी बीठी आहे मुबशिर प्राइस? 3500 रुपया हींअर जेका क़ीमत आहे उहा घटि थी वई आहे सोन जी अहम। ऐं हाणे जेको सोन फ़ी तोला थी वियो आहे उहो आहे 4,83,036 रुपये जो तव्हांखे फ़ी तोलो सोन मिली थो सघे, जेको असांखे ख़बर आहे बाक़ त यकीनन बासानी वठी थी सघे। बाक़ी हाणे असां जहिड़ा माण्हू जेको आहे उहो थोरो हिसाब किताब अञा सेट कंदा। पर पोइ बि घटि थी आहे, मतिलबु घटिताई आई आहे क़ीमतुनि में। ऐं जेको आहे सो जेके असां वटि फॉर सेविंग पर्पज़ या काफ़ी अहिड़ा ॿिया बि आहिनि, उनजे करे माण्हू वजाहूं जंहिंजे करे सोन वठंदियूं आहिनि, असांजूं लेडीज़ वठंदियूं आहिनि। अक्सर काफ़ी माण्हुनि खे शौक़ु हूंदो आहे की कुझु माण्हू घर में शादियूं प्लान कनि था पिया, त ज़ाहिर आहे उन्हनि जो बि इहो हूंदो आहे त बाबा शादी में गोल्ड ॾियणो आहे, उन्हनि जे लाइ सुठी हिकिड़ो रिलीफ वारी ख़बर आहे।
सो इहो आहे असल छा आहे त गोल्ड जो लेन देन वठण इहो मतिलबु सदियुनि खां हलंदो अचे थो मुबशिर माना केतिरी बि मॉडर्निज़म अची वञे दुनिया चेंज थी वञे बाबा फैशन ट्रेंड्स चेंज थी वञनि गोल्ड वठण वारा माण्हू गोल्ड वठंदा आहिनि ऐं उन्हनि खे उन्हनि जी दिलि न भरजंदी आहे चाहे उहो फैशन में हुजे न हुजे गोल्ड जी हिकिड़ी अलॻि ज़ाहिर आहे हर माण्हूअ खे हूंदी आहे त मतिलबु हिकिड़ो वठिजे फॉर सेविंग पर्पज़ त हिन जो ज़ाहिर आहे फ़ाइदो आहे ई आहे पर कुझु माण्हुनि खे वरी गोल्ड ईअं ई पसंदि हूंदो आहे त उहे काफ़ी चाहींदियूं आहिनि बिल्कुलु ईअं ई आहे तव्हां शादियुनि जी ॻाल्हि कई आहे मूंखे ख़बर आहे घर में मुंहिंजी अम्मा वेठी हूंदी हाणे उहो चवंदी हूंदी बसि ॾिठई हाणे सोन सस्तो थी वियो आहे हाणे मुबशिर जी जेको हाणे असां बाल ॾे जेको सोन असां वठी अचूं त 3,500 फ़िलहाल नाज़रीन कमी थी आहे आलमी मार्केट में $35 जी कमीअ खां पोइ इहा अपडेट असांजे साम्हूं आई आहे त हाणे उहे माण्हू बि सोन ख़रीद करे था सघनि जेके पेट्रोल जा 50 पैसा ऐं डीज़ल जा 19 पैसा बचाईंदा त इन करे मां अॼु पूरी कोशिशि कंदमि जेके मुंहिंजे इहे 50 पैसा पेट्रोल जा बचिया आहिनि इन मां सोन वठो उन्हनि मां को सोन वठां इहो सोन तव्हांखे मिले न मुबशिर असांखे ॾेखारिजो ज़रूरु तव्हांजे पासे में को प्रॉपर्टी 50 पैसा जी बचत मां जेको सोन वरितल आहे उहो अलॻि हिकिड़ी ॻाल्हि और तव्हांजे पासे में का प्रॉपर्टी ज़मीन ॿमीन ख़ाली हुजे त उहा बि ॿुधायो त मां उहा बि बुक कराए छॾियां 50 पैसनि मां बाक़ी को सिलसिलो वग़ैरह ठही वञे ईअं उन सां गॾु हिकिड़ी ॿी डेवलपमेंट नाज़रीन पाकिस्तान में थी आहे त काल्ह सुप्रीम कोर्ट जेको आहे उहो हिकिड़ो फ़ैसिलो जारी कयो आहे हिकिड़ी इंडस्ट्रीअ जी जेको आहे ऑर्गेनाइज़ेशन ठहियलु आहे पाकिस्तान विनास्पति मैन्युफैक्चर जेके तेल घी वग़ैरह ठाहींदियूं आहिनि उन्हनि जी इहा हिकिड़ी जेको आहे आपस में कोलेशन ठहियलु आहे पाकिस्तान विनास्पति मैन्युफैक्चर हिनखे चयो वेंदो आहे उन्हनि जे मथां 3 करोड़ जो जुर्मानो लॻायो वियो आहे ऐं उहो सुप्रीम कोर्ट इन करे लॻायो आहे त हे सभई कंपनियूं पाण में छा कंदियूं हुयूं मिली करे हे क़ीमतूं पाण फिक्स कंदियूं हुयूं त तेल असांखे घणे किलो खपाइणो आहे घी असांखे घणे खपाइणो आहे हाणे हर कंपनी जा एक्सपेंसिस अलॻि हूंदा हुया को कहिड़े क्वालिटी जो ठाहींदो आहे को कहिड़ी क्वालिटी जो ठाहींदो आहे लेकिन छा हूंदो त घी तेल वग़ैरह सभु हिकिड़ो ई ॾींदा हुया त सुप्रीम कोर्ट हाणे उन्हनि खे तंबीह कई आहे त बाबा हाणे जेकी क़ीमतूं आहिनि हर कंपनी पंहिंजे तौर ते पाण मुक़ररु करे ज़रूरत न आहे त तव्हां इज्तमाही तौर ते जेको आहे इहो फ़ैसिलो करे ॿुधायो त बाबा सभिनी खे 300 रुपया किलो ई तेल मिलणो आहे इहा बि हिकिड़ी सुठी जी सो बसि इहे जेके सूरत हाल आहिनि इन्हनि खे ज़ाहिर आहे इंसान मुंहुं ॾिए थो पियो ॿियो वरी अॼु ईंदे ईंदे मां ॾिठो मुबशिर त सुबुह सां ॿार नंढड़ा मतिलबु बाइक ते कोई माण्हू ज़ाहिर आहे हाणे हर कंहिं वटि त गाॾी कोन्हे हर कोई माण्हू अफोर्ड कोन करे सघे थो पर बाइक ते पंहिंजे नंढनि ॿारनि खे स्कूल छॾणु वञनि पिया आई गेस उन्हनि जो फादर ई हूंदो उन्हनि ॿारनि जा पर हिकिड़ी बाइक ते 3 ॿार वेठा हुया हिकिड़ो आॾो नंढड़ो ॿार हुयो ॿ पुठियां हुनजा नंढड़ा ॿिया ॿार वेठा हुया ऐं पाण खे बि हुनखे हैंडल जेको आहे सो हेलमेट वग़ैरह कोन पातल हुई सुबुह सां ॿार अधु सुतल निंड में अधु जाॻियल वेठा हुया मतिलबु मूंखे इहो फील पियो थिए त अलाह न करे कुझु अहिड़ो थिए त मतिलबु इहो ओपनली बाइक एॾी जेको आहे डेंजरस सवारी आहे त इन करे सभ खां पहिरियां त जेको आहे सो तव्हां प्रिकॉशन्स रखो हेलमेट पायो जेको मुंहिंजो भाउ आहे हुनखे हेलमेट पाए हलणु घुरिजे हा ॿियो वरी ॿारनि खे बि जेके नंढड़ा हेलमेट्स आहिनि उहे वठी पारायो ऐं हुन खां अलावा सेफ राइड कयो मतिलबु ईअं बाइक जे हलाइण जो एॾो रफ तरीक़ो हूंदो आहे सुबुह सां ज़ाहिर हर कंहिंखे पहुचणो हूंदो आहे असेंबली जो टाइम आहे स्कूल टाइम ते पहुचणो आहे लेट न लॻी वञे पर इन में इहा ॻाल्हि विसरी वञे थी त किथे असां का मतिलबु को वॾो को हादसो न थी वञे सो बहरहाल इहो मूंखे ॾाढी गणती थींदी आहे जॾहिं मां अहिड़ा माण्हुनि खे ॾिसंदी आहियां ज़ाहिर आहे उहो उन्हनि वटि हाणे इहा ई सवारी आहे उहे माण्हू बि मजबूर आहिनि पर बहरहाल हे असांजो जेको सो लाइफ स्टाइल आहे न हिन में थोरो घणो एहतियात असांखे पाण खे रखिणो आहे इन करे ॾाढो ज़रूरी आहे ऐं इन ई ॻाल्हि ते नंढड़ी साही वठूं त साही जो टाइम थी वियो आहे प्रोग्राम में नाज़रीन बहितरीनु प्रोग्राम आहे मॉर्निंग विद आवाज़ हिन में न वधीक खोड़ सेगमेंट्स हूंदा आहिनि जेके असां शामिलु कंदा आहियूं ऐं अव्हांजे अॻियां हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम जेको आहे उहो समूरो हिकिड़ो पेश कंदा आहियूं सो इन करे असां सां गॾु हुजो कनेक्टेड हुजो नंढड़ी साही वठो था साही खां पोइ वरी हाज़िर थियो था वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं प्रोग्राम मॉर्निंग विद आवाज़ में हिकु दफ़ो ॿीहर भली कार अवां सभिनी खे
ऐं हिन दफ़े असां सोचो त असां ॻाल्हायूं तालीम ते, जेका तमामु अहम जेको आहे एलिमेंट आहे, तमामु अहम मौज़ू आहे, उन ते ॻाल्हाइणु तमामु घणो ज़रूरी आहे। ऐं इहे उहे मसइला आहिनि जिन ते जेतिरो घणो डिबेट थींदी ओतिरी बहितरी ईंदी आहे। जी बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन। हाणे सॼो स्कूल्स बि खुली विया आहिनि। हिकु दफ़ो ॿीहर असांजे तव्हांजे सभिनी जे घरनि जा ॿार दोबारा स्कूल रिजॉइन करे छॾियो आहे, त हींअर स्कूल त हलनि था पिया, एजुकेशन बि वॾे अरसे खां पाकिस्तान में सिंध में असीं ॾिसूं था विया, लेकिन हींअर करंटली सिचुएशन में तालीम जो मयार केतिरो बहितर थियो आहे, वधीक केतिरो बहितर बणाए सघिजे थो पियो, इन जे मथां ॻाल्हाईंदासीं। हींअर कहिड़े क़िस्म जी तालीम जा मयार हली रहिया आहिनि, स्टेटस छा आहे तालीम जो सरकारी हिसाब सां या वरी प्राइवेटली बि जेके बि सेक्टर्स आहिनि उन्हनि जो कमु कीअं आहे, उन्हनि जो इम्पैक्ट कीअं आहे। इन सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे जॉइन कया आहिनि उन ख़ासि फील्ड जा माण्हू, छो त ज़ाहिर आहे टॉपिक अहिड़ो आहे जिते असां चाहींदासीं त मां ऐं तव्हां अगरि डिस्कस बि कंदासीं त इन जो एतिरो फ़ाइदो न थींदो जॾहिं उन फील्ड रिलेटेड को एक्सपर्ट हुजे, को अहिड़ो माण्हू हुजे जेको उन निज़ाम सां उन सिस्टम सां लाॻापियल हुजे। सो वेलकम कयूं था सैयद नवाज़ अली शाह साहब आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। पाण एजुकेशनिस्ट आहिनि, DEO सेकेंडरी सेंट्रल कराची आहिनि। वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम शाह साहब। वालेकुम अस्सलाम। गुड मॉर्निंग भलीकार। जी अल्हम्दुलिल्लाह सर, सुबुह जो सलाम क़बूल पवे। यकीनन हींअर अवां ऑन द फील्ड हूंदो, अवां असांखे टाइम ॾिनो थोरा ई तव्हां। शाह साहब ॿुधायो असांखे त तालीम जी जेका क्वालिटी एजुकेशन आहे उन हवाले सां कहिड़ा नवां अहिड़ा प्लान्स आहिनि, अहिड़ा प्रोजेक्ट्स आहिनि जिन ते कमु हली रहियो आहे, ऐं इन जो अपडेट छा आहे, छा गुज़िरियल सालनि जे हिसाब सां अॼु की जेका रिसेंटली मौजूदा सिचुएशन आहे बहितर आहे या न, इनखे जेको आहे सो कहिड़े नमूने वधीक बहितर करण जी प्लानिंग कई वञे पई। महिरबानी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। तव्हां सभिनी खे सलाम। इहा आहे त तमामु हिकिड़ो अहम क्वेश्चन तव्हां पुछा कई आहे त तालीम जे हवाले सां छा आहे, क्वालिटी जे हवाले सां, त स्कूलनि जी बहितरी जे हवाले सां। अल्हम्दुलिल्लाह सिंध में पूरी में ख़ुशूस मां त डिस्ट्रिक्ट सेंटर कराची जी ॻाल्हि कंदुसि त SSB स्कूल स्पेसिफिक बजट जेको मोहतरम सरदार अली शाह साहब वज़ीर तालीम ऐं सेक्रेटरी साहब जेको हिन साल 2025 उन में असांजे पूरे डिस्ट्रिक्ट जे अंदरि तमामु कम थिया ऐं स्कूलनि में तमामु हिकिड़ी बहितरी पॉजिटिव जेको आहे सो प्रोग्रेस ऐं डेवलपमेंट थी आहे। न सिर्फ़ु हिकिड़े पर मां सम्झां थो स्कूल में हिकिड़ो सुठो इनिशिएटिव हुयो जो वरितो वियो ऐं उन सां तमामु बहितरी आई आहे। तो क्वालिटी एजुकेशन जेका आहे उहा तमामु ज़रूरी आहे। तालीम जो बुनियादु जेको आहे उहो कंहिं बि डिग्रीज़ जे मथां मुश्तमिल न आहे, पर उहो इल्मु सिखणु ऐं इल्म सां तरबियत ऐं हुनर सिखण सां वाबस्तु आहे। असां जंहिं उन शयुनि जे न वेंदासीं उस ताईं तरक़ी करे सघूं। केतिरी डिग्रियूं हुजनि, फोकस हुजे, हे बि डिग्री हासिलु कजे, हो बि डिग्री हासिलु कजे, BA बि कयूं, MA बि कयूं, BSc बि कयूं, यानी ॿ टे दफ़ा ग्रेजुएशन करे वञूं या मास्टर्स कयूं, पर उनजो तालुक़ु तालीम सां न हूंदो, उहो सिर्फ़ु हिकिड़ी क्वांटिटी सां हूंदो। बिल्कुलु क्वालिटी तॾहिं ईंदी जॾहिं तव्हांजे अंदरि तालीम ईंदी, मयारी तालीम ईंदी ऐं तव्हां पंहिंजे फील्ड में स्पेसिफिकली तव्हां यानी स्पेशलाइज़ हूंदव। तव्हां में हिकिड़ी सुठी हिकिड़ो जेको पॉइंट आहे त कंहिं बि शइ ते फोकस करे सघो था, या तव्हां जेकॾहिं कंप्यूटर जी फील्ड आहे उन में माहिर हुजो। जेकॾहिं ॿी काई फील्ड आहे उनजे अंदरि बि तव्हांखे एतिरी तालीम हुजे, अहिड़ी तरबियत हुजे जो तव्हांखे बाक़ाइदे सां उहो मुआशिरे जे लाइ उहा तव्हांजी तालीम कमु अचे, तॾहिं तव्हां तालीम याफ़्ता आहियो। जेकॾहिं न सिर्फ़ु डिग्री होल्डर आहियो ऐं मुआशिरे जे लाइ तव्हां कुझु बि नथा करे सघो, का शइ बि न हुन में फ़ाइदो नथा ॾेई सघो, त इहा तालीम आहे। सही। शाह साहब अभी छा पिया सम्झो, असां जॾहिं पाण बि पढ़ंदा हुआसीं, स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी में पढ़ियासीं, हाणे बि जेको एजुकेशन असां ॾिसी रहिया आहियूं, जेको असांजो निज़ाम हली रहियो आहे, त असां वटि शागिर्दनि खे रुॻो पास कराइण जो फ़लसफ़ो ॾिनो वेंदो आहे त बाबा बसि रिज़ल्ट में पास थी वञो, सुठा नंबर आणियो। असांजे स्कूलनि में क्रिटिकल थिंकिंग जे मथां छा कमु थी रहियो आहे, को मसइला हल करण जे हवाले सां, यानी कि स्कूल कॉलेज को लीडर प्रोड्यूस करे रहिया आहिनि,
या उहा ई आहे त बाबा पास आउट करे 9 to 5 हाँ। नौकरी करणी आहे मतलब पढ़ाईअ जे सिस्टम में का नवाण जेका आहे उहा कहिड़े नमूने उनखे आणे सघिजे थी, उनजा चांसिस छा आहिनि, ऐं ख़ासि तौर ते ज़ाहिर जीअं त तव्हां DEO सेकेंडरी आहियो त सेकेंडरी बोर्ड जो ऐं सेकेंडरी जे क्लासिस जे हवाले सां ॿुधायो त इन में जेको आहे सो कीअं असां क्रिटिकल थिंकिंग खे इन में नवाण कीअं आणे सघूं था पंहिंजे एजुकेशन सिस्टम में। जी महिरबानी। ॾिसो तालीम जे अंदरि जेका बहितरी ईंदी उहा ईंदी प्रैक्टिकल सां। तव्हांजो इहो क्वेश्चन बिल्कुलु पंहिंजा ते तमामु ज़बरदस्त क्वेश्चन आहे त माण्हू सिर्फ़ु हाणे हिन टाइम पेरेंट्स फोकस था कनि त ॿार असांजो पास थी वञे, उनजो तालुक जेको आहे तालीम केतिरी हासिल करे थो नथो करे, उनखे लिखणु अचे थो, पढ़णु अचे थो, सम्झणु अचे थो, यानी उहो किताब ते फोकस ई कोन्हे, सिर्फ़ु इहो आहे त बाबा डिग्री यानी पास थी वञे। ईअं न असांजो तव्हां हिकिड़ो सवाल कयो त असां वारे में यानी पोयों जेकॾहिं 2 अशरा पोइ ते हलिया वञूं जे उन ॻाल्हि में उते तव्हां वेंदव प्रीवियस जेकॾहिं उनखे थोरो फोकस कयो त अॻ में ईअं न हुयो। अॻ में ईअं हूंदो हुयो जो मुआशिरो यानी सोसाइटी हर स्कूल खे ओन कंदी हुई। तव्हांजे दौर में बि तव्हां ॾिसो, असांजे दौर में बि इहो हूंदो हो त जेके मुहले वारा हूंदा, आले मोहल्ला आहे या को ॻोठ आहे त उहे ॻोठाणा या आले मोहल्ला जेके आहिनि उहे स्कूल जो ख़्यालु कंदा हुया, उन में स्कूल खे फैसिलिटेट कंदा हुया। अॼुकल्ह ईअं बिल्कुलु न आहे। अॼुकल्ह जो ट्रेंड बिल्कुलु जुदा थी वियो आहे। स्कूलनि जे दीवारनि सां गॾु कचरा कुंडी, मोहल्ले वारा पाण कचिरो खिले था वञनि। उन्हनि खे जेकॾहिं चइजे थो त बाबा हे स्कूल जे हेडमिस्ट्रेस हेडमास्टर साहिबान जेके उहे बार बार उन्हनि चवनि था त बाबा तव्हां असां सां ताउन कयो, क्वालिटी एजुकेशन ते अचो, असां पुछियो, असां सां ॻाल्हायो, पर तव्हां हे ख़राबु छो था कयो स्कूल माहौल। जॾहिं त उनजी साम्हूं वरी प्राइवेट स्कूल आहे, जेकॾहिं त प्राइवेट स्कूल जे साम्हूं कंहिंखे बि ज़रूरत न आहे जो वञी पोइ ओॾे कचिरो उछले या उते गार्बेज करे, ओॾे न। हेॾे पब्लिक स्कूलनि में इहो ट्रेंड आहे। यानी तालीम हेॾे सिंध गवर्नमेंट ॾींहं राति कोशिशि करे पाकिस्तान 25A उनखे पूरे करण जे लाइ ॾींहं राति महिनत करे सिंध गवर्नमेंट जा जेके सेक्टर्स आहिनि, जेके इदारा जेके आहिनि, सेक्रेटरी साहब हिदायतुनि ते, मिनिस्टर साहब सरकार जी हिदायतुनि ते कमु कनि पिया, कोशिशि कनि त सुठे खां सुठी थिए। ॾिसो स्टाइपेंड आहे उहो जेको आहे ॿारनि खे मिले पियो, छोकिरनि जी तालीम आहे, को करिकुलर एक्टिविटीज़ जो प्राइवेट स्कूल्स में एतिरियूं कोन्हनि। जॾहिं असांजे फ्री ऑफ कास्ट यानी को करिकुलर एक्टिविटीज़ में स्पोर्ट्स आहे, तमामु स्पोर्ट्स, फुटबॉल हुजे, हॉकी हुजे, बैडमिंटन हुजे, जेके बि एक्टिविटीज़ इहे सभु थियनि थियूं। स्काउट्स तव्हां ॿुधायो त प्राइवेट केतिरनि इदारनि जे अंदरि स्काउट्स फाल आहे। तमामु स्काउट्स जी हिकु एक्टिविटी आहे, उन सां बि ॿार तालीम ॾे राग़ब थो थिए ऐं उन में तरबियत थी अचे त बाबा टॉलरेंस कीअं थींदी, पेशेंस थींदी, मुआशिरे जो ख़्यालु कीअं करिणो आहे, इहे सभु शयूं आहिनि। बिल्कुलु ठीकु था चओ शाह साहब। ॿियो ॿुधायो त निसाब में बहितरी कीअं अची सघे थी? ज़ाहिर आहे हिकिड़ो उहो सेम उहो ई पैटर्न आहे जंहिंखे फॉलो कयो वञे थो, छा उन में का तब्दीली अची सघिजे थी या उनखे ई फॉलो कजे, या उन में कहिड़ियूं कहिड़ियूं वधीक प्लैनिंग्स इन हवाले सां कयूं वञनि थियूं? तो अल्हम्दुलिल्लाह निसाब जेको हींअर पढ़ायो थो वञे असां जे स्कूलनि में, उन्हनि स्कूलनि जो निसाब स्टैंडर्डाइज़्ड आहे, इंटरनेशनल स्टैंडर्डाइज़्ड आहे। तव्हां ॾिठो हूंदो त पोयनि 2 महीननि में हिकिड़ी ख़बर तव्हांजी मीडिया जे ज़रिए हली हुई त चंदो मोहम्मद ख़ान जो हिकिड़ो स्कूल हैदराबाद रीजन जो, जंहिं जेको आहे वर्ल्ड वाइड जेको आहे वर्ल्ड रैंकिंग में टॉप कयो जी, हुन में बिल्कुलु उहो विकयो हुयो। तालीम जेका आहे उहा मयारी आहे, इन में कोन आहे त तव्हां वॾा वॾा किताब रखो ऑक्सफोर्ड जा, तव्हां वॾा वॾा इदारनि किताब रखो जिन खे ॿार न सम्झी सघे, न पढ़ी सघे, त उन खां बहितर उनखे उहा शइ पढ़ायो जेका उहो ओन करे उन में अचे। प्रैक्टिकल घणो हुजणु खपे, सिर्फ़ु ईअं न हुजे जो ॿार खे बर्डन कयो वञे त बाबा छड़ो कापियूं भरियो, न ईअं न। जेतिरो पढ़ायो ओतिरो सम्झायो, उनखे वरी प्रैक्टिकल में आणियो। इंशाअल्लाह इहो थी रहियो आहे ऐं असांजो प्रैक्टिकल ते घणो हुआ आहे त असां प्रैक्टिकल
करण ॿार खे, चाहे वो साइंस जे हवाले सां हुजे या जेकॾहिं कंप्यूटर साइंस आहे त असां ठीकु आहे। तक़रीबन हर स्कूल में असां कोशिशि कयूं था जीअं कंप्यूटर लैब जो इफ़्तिताह जेके सेकेंडरी हायर सेकेंडरी उन्हनि में आहिनि लैब, पर उहे एक्टिवेट थियनि ऐं ॿारनि खे जदीद तालीम जी तरफ़ वठी अचूं। बिल्कुल ठीक है शाह साहब, हे हिकिड़ो स्पेसिफिक सवाल अवां सां हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, जी जी मां इहो पियो चवां त तस्कीर काइनात जो जेको आहे न, यानी क़ुरान शरीफ़ में तस्कीर काइनात जे हवाले सां जेका ॻाल्हि थियल आहे उहा टोटल साइंस जे हवाले सां थियल आहे। अनफॉर्चुनेटली असां साइंस ते उहो अञा ताईं उन लेवल ते पहुता न आहियूं। हिस्ट्री में बि जेकॾहिं असां बैक हिस्ट्री में ॾिसंदासीं त असांखे अल-ख़्वाज़मी, अल-खंदी, जाबिर बिन हयान जेके हुआ इहे आलम दीन बि इहा त साइंस त उहा ई हुआ। हाणे असां वटि ईअं कोन थो हले, असां साइंस खे साइड में बिल्कुलु बंदि करे रखी छॾियो आहे, असां हिकिड़े ॿिए ट्रैक ते हलूं पिया। इन जे करे जेका उहा नई जेका इनोवेशन साइंस में जदीदियत जेका आहे उहा जी 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 कोशिशि कयूं था त इन जे वधि में वधि ॿार इन पासे ते अचनि। ठीकु आहे। बिल्कुलु ठीकु आहे शाह साहब, स्पेसिफिक इहो सवाल मां तव्हांजे डेज़िग्नेशन जे हवाले सां पुछा करणु चाहींदुमि त असां ॾिठो आहे मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट में DEO तइनात थियल हूंदा आहिनि ऐं जेकॾहिं कंहिं स्कूल जो मुसलसल नतीजो ख़राबु थो अचे त उन में DEO जो छा किरदारु आहे, उन वटि कहिड़ा अख़्तियारात हूंदा आहिनि, उहो कहिड़े स्पेसिफिक क्राइटेरिया जे अंदरि वर्किंग कंदो आहे पूरे डिस्ट्रिक्ट सतह ते तालीम खे बहितर बणाइण जे लाइ? तमामु बहितरीनु सभु सवाल आहे। ॾिसो जेकॾहिं कंहिं बि डिस्ट्रिक्ट में रिज़ल्ट स्कूल जो बि सही नथो अचे त DO जो किरदारु इहो आहे त हुन स्कूल जे जेके सब्जेक्ट वाइज़ टीचर्स आहिनि त कहिड़ो सब्जेक्ट कहिड़ो टीचर पढ़ाए पियो, हुनजी PER रिपोर्ट जेका आहे उहा घुराए करे हुन में ॾिसी करे, यानी जेको बहितरीनु रिज़ल्ट ॾींदो स्कूल उनखे अप्रिसिएशन हुजणु खपे। जेको उस्ताद नथो बहितरीनु रिज़ल्ट ॾेई सघे, नथो पढ़ाए सघे त उनखे रिप्लेस कयो वञे, इहो DO जी ज़िमेदारी आहे। उन में अचे थो त उहो उनजी ते, यानी जेकॾहिं केमिस्ट्री जो मास्टर ऑफ केमिस्ट्री आहे त उनखे बायोलॉजी न ॾियणु खपे, उनखे केमिस्ट्री पढ़ाइण जो हुजे। मैथमेटिक्स वारे खे जेकॾहिं असां ॾींदासीं इंग्लिश इंग्लिश पढ़ाए त उहो न पढ़ाए सघे। एजुकेशन थींदी हिन में त स्पेसिफिक जेको माण्हू आहे जेको स्पेशलाइजेशन रखे थो जंहिं सब्जेक्ट में उनखे मौक़ो ॾिनो वञे ऐं उनखे बाक़ाइदा स्ट्रिक्टली उनजे मथां ऑप्शन बि हुजे, उनखे डायरेक्शन बि हुजे त ॿारनि खे पढ़ाए रिज़ल्ट ॾे। ॾिसो सभिनी ॿारनि जो जहिड़े बि असां वटि पब्लिक स्कूल्स में ॿार अचनि था उन्हनि जो हुजे या खणी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में पढ़ण वारा ॿार हुजनि उन्हनि जो हुजे, अलाह ताला ज़हनी सलाहियत सभिनी इंसाननि जी बराबरि रखी आहे। पहिरों सभिनी जी सलाहियत आहे। हाणे मसइलो इहो आहे मौक़ा, यानी तव्हां उन्हनि खे केतिरा फराहम थी सघनि था, केतिरा नथा फराहम थी सघनि। जेकॾहिं मौक़ो मिलंदो उन्हनि खे ऐं उन्हनि खे सुठा उस्ताद मिलंदा ऐं उन्हनि खे पूरी क्वालिटी एजुकेशन जो थी वेंदा त जहिड़ा बि हालात हुजनि उन मां हिकिड़ो तमामु बहितरीनु रिज़ल्ट अची सघे थो ऐं उहो ॿार पढ़ी सघे थो। ईअं न आहे त नथो पढ़ी सघे, पढ़ी सघे थो। इहो उस्ताद जे मथां आहे ऐं उस्तादनि जे मथां निगरानी आहे, उहा प्रिंसिपल हेडमास्टर जी आहे। उन खां बाद में उहा हर DO जी ज़िमेदारी आहे उहो उन्हनि खे ऑब्जर्वेशन करे ऐं उन्हनि जी असेसमेंट करे चेकिंग करे त बाबा ॿारनि खे प्रॉपर पढ़ायो। ठीकु आहे शाह साहब, इहो ॿुधायो त जॾहिं ज़ाहिर टीचर्स खे ट्रेनिंग जी ॻाल्हि अचे थी, असां चाहियूं था त तालीम जो निज़ाम बहितर थिए, पर ज़ाहिर आहे हुन में उस्ताद जो सभ खां वॾो हथु आहे ऐं टीचर्स उन फील्ड सां रिलेटेड हुजनि ऐं उन्हनि जी ट्रेनिंग हुजे टीचिंग में, त पोइ उहे ॿार खे हैंडल करे सघंदियूं। छो त ॿारनि खे न सिर्फ़ु पढ़ाइणो आहे पर उन्हनि खे साइकोलॉजिकली बि उन्हनि जे जेको आहे सो ज़िंदगीअ खे अञा बहितर करिणो, उनजी सोच खे, उनजी क्रिटिकल थिंकिंग खे इम्प्रूव करिणो आहे। इन हवाले सां बीइंग अ DEO हुकूमती सतह ते या उन हवाले सां सेकेंडरी एजुकेशन जूं जेके बि टीचर्स आहिनि उन्हनि खे ट्रेनिंग्स ॾियारण जे हवाले सां कहिड़ियूं प्लानिंग कयूं वञनि थियूं, कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम्स आहिनि, कहिड़े वर्कशॉप्स आहिनि जेके थींदियूं रहंदियूं आहिनि, उन हवाले सां तव्हां ॿुधायो। मैडम इन जे हवाले सां असां वटि तमामु सुठा प्रोग्राम, हिकिड़ो स्टीम जो प्रोग्राम हले पियो, स्टीम मुक़ाबिलो जे नाले सां, जंहिंमें हर स्कूल में
हिकु या ॿ टीचर्स स्टीम मुक़ाबिलो में रजिस्टर्ड आहिनि पूरे प्रोविंस लेवल जी ॻाल्हि थो कयां मां ठीकु आहे। उन में तमामु डिस्ट्रिक्ट जे स्कूल्स जेके आहिनि उहे पार्टिसिपेट कंदा आहिनि। पहिरियों उहे पंहिंजे डिस्ट्रिक्ट लेवल ते कॉम्पिटिट कंदा रहंदा आहिनि यानी मंथली वाइज। उन खां बाद में पोइ उहे जॾहिं कॉम्पिटिट कंदा पोइ टाउन लेवल ते ईंदा, टाउन खां पोइ डिस्ट्रिक्ट, डिस्ट्रिक्ट खां पोइ रीजन ते, बाद में उहो प्रोविंशियल लेवल ते उन्हनि जो मुक़ाबिलो थींदो आहे। उन में थींदो छा आहे पाणनि शयुनि खां जेके आहिनि उन्हनि शयूं नयूं ठाहिणियूं आहिनि, नओं दिमाग़ पंहिंजो इस्तेमालु करिणो आहे स्टीम मुक़ाबिलो जे अंदरि, यानी कि इनोवेशन्स करियूं आहिनि साइंसी तौर ते, यानी साइंस में नयूं नयूं इजादात या जे ॿार पंहिंजे हिसाब सां उन में करे सघे। इहो नंबर ॿी ॻाल्हि है त मिनिस्टर साहब सरदार अली शाह साईं जाहिद अली अब्बासी साहब सुठा इनिशिएटिव आहिनि। हींअर हिकिड़ो ब्रिटिश काउंसिल सां बि असांजो गवर्नमेंट ऑफ सिंध जो मतिलबु MOU साइन थियल आहे। उन में उहे सब्जेक्ट वाइज़ टीचरनि जी ट्रेनिंग था कराइनि। असां वटि अल्हम्दुलिल्लाह थी वई अॻ में जेको आहे सो उन जो जेको पहिरियों फेज़ आहे उन में 1000 टीचर और मेंटोर रजिस्टर्ड थींदो ऐं असां वटि थी विया डिस्ट्रिक्ट में, पर पूरे प्रोविंस अॻ में उहे थींदा। पोइ वरी हर हिकु टीचर जेको आहे जेको मेंटोर हूंदो उनजो सब्जेक्ट जो, उहो वरी जो आहे 4-5 स्टाफ खे ट्रेनिंग कराईंदो, यानी टोटल 3000 टीचर जेको आहे ब्रिटिश काउंसिल जे ताउन अकॉर्डिंग टू इंटरनल जेको स्टैंडर्डाइज एजुकेशन सिस्टम आहे उनजे ट्रेनिंग कंदा। उनमें टॉलरेंस बि अची वेंदो, उनमें ॿार जे जेको आहे सो नफ़सियात खे सम्झण जा बि सुठा टिप्स आहिनि। उनजे अंदरि ॿार खे कीअं मोटिवेशन कीअं अचे, जेसिताईं मोटिवेशन न ईंदी त ओसिताईं ॿार में इहा शइ पैदा न थींदी त मां पढ़ां त मूंखे छा थींदो, वॾो थींदो। ॿारनि खे इहा शइ मोटिवेशन न ईंदी त बसि तव्हां मोई पायलट थींदा, तव्हां मोई जेको आहे डॉक्टर अब्दुल कदीर ख़ान थींदा, तव्हां मोई लीडरशिप जे लाइ लीडर थींदा, तव्हां मोई पॉलिटिकल लीडर मिसाल ॾिनो वेंदो आहे पॉलिटिकल लीडर जुल्फ़ार अली भुट्टो थींदो। जेकॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो आहे त तव्हां मोई उहे लीडर हुया, उहे अॻिते वधी आया। उन्हनि इहा शइ कई। कायद मोहम्मद अली जनाह उहो बि तव्हां मोई हुयो, स्टूडेंट हुयो, वरी वॾो थियो, वरी पढ़ियो, वरी उन में इहा शइ आई। इहे क्वालिटीज़ ईंदी ॿारनि में, इन इहे सभु क्वालिटीज़ जे लाइ इहे ट्रेनिंग हलनि पियूं। इंशाल्लाह फ्यूचर में तमामु बहितर कमु थींदो, अञा वधीक थींदो। तव्हां ॾिसंदव पाण ठीकु आहे जी। अच्छा शाह साहब, इहो सवाल असां तव्हां सां करणु चाहींदासीं। असां अॼुकल्ह जेको मसइला इलाही काफ़ी अरसे खां ॾिसी रहिया आहियूं, हाणे बि स्कूलनि में उस्तादनि जी वॾे पैमाने ते मुसलसिल गैर हाज़िरी असांखे नज़र ईंदी आहे। विच में असां ॾिठोसीं बायोमेट्रिक जो को अमल शुरू कयो वियो, वरी विच में को मोबाइल एप्लीकेशन ठाहे करे उनजी अटेंडेंस खे जेको आहे लाज़िमो ममनून करार ॾिनो वियो। लेकिन असीं ॾिसूं पिया त वरी उन्हनि में बि कुझु उस्ताद कुझु वधीक शायदि होशियार हूंदा आहिनि, उहे उन में जुगाड़ कढी वठंदा आहिनि त डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर उस्तादनि जी हाज़िरी खे कीअं वॉच कंदो आहे, उनजे मथां छा पॉलिसी हूंदी आहे। जेकॾहिं को उस्ताद मुसलसिल गैर हाज़िर थो रहे उनजे ख़िलाफ़ छा तादीबी कार्रवाई थी सघंदी आहे, इन जे हवाले सां छा कमु ज़िली सतह ते थींदो आहे? सर अटेंडेंस जेका आहे उहा जेकॾहिं असां पंहिंजी ॻाल्हि कयूं, असां वटि त तक़रीबन अहिड़ा इशू बिल्कुलु न हुजण पर आहिनि। पर सभ खां पहिरियों ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि तव्हां इहा सम्झो, सभ खां पहिरियों त हर माण्हू पंहिंजी जेका ड्यूटी आहे उहा हिकिड़ो फ़र्ज़ु सम्झिया करणी आहे। हर उस्ताद जी ज़िम्मेदारी पढ़ाइण आहे त उहो पंहिंजी ज़िम्मेदारी सां अचे ऐं पढ़ाए। उन खां बाद में जिते आहे जंहिं में कमु थो करे उहा हुनजी ज़िम्मेदारी आहे, उहा शरई तौर ते, इस्लामी तौर ते, अख़लाक़ी तौर ते हर लिहाज़ सां ज़िम्मेदारी आहे। पर जेकॾहिं को नथो अचे, उहो उस्ताद आहे उहो नथो अचे त उनजे ख़िलाफ़ गवर्नमेंट ऑफ सिंध तमामु जेको आहे स्ट्रिक्ट एक्शन जे लाइ कई पॉलिसी आहे। उन में मॉनिटरिंग इवैल्यूएशन जेको मॉनिटरिंग असिस्टेंट आहिनि उहे वेंदा आहिनि स्कूल में मॉनिटरिंग कनि। उन खां बाद में उतां मास्टोल ते उनजो नालो एब्सेंट में ईंदो आहे, मुंहिंजो प्रिंसिपल हेड मास्टर उनखे कॾहिं बि साइन न कराईंदो, उनखे एब्सेंट शो कंदो आहे। उहो वरी उतां MND वारा रिपोर्ट करे मोकिलींदा आहिनि असांजे, यानी डायरेक्टर ॾे, डायरेक्टर वरी मोकिलींदो आहे इहो ॾे, पोइ उनजे ख़िलाफ़ एक्शन इहो थींदो आहे त उनखे शोकास एक्सप्लेनेशन, पोइ शोकास, बाद में
उनखे जेको आहे पेनल्टी हणी करे डिसमिस करण सर्विस ताईं जी पेनल्टी आहे या उनजो उहो अपीयर थींदो आहे, उनजी हेयरिंग थींदी आहे, हेयरिंग खां बाद में ख़बर पवंदी आहे त उहो छा पोजीशन आहे, बीमार हुयो कीअं हुयो या ॿिया मसइला हुया, उनजे लाइ जेको नथो अचे असां वटि हाज़िरी फुल आहे, ईअं न बाक़ी जेको फेस वेरिफिकेशन बायोमेट्रिक वारी जेको ॻाल्हि था कयो फेस वेरिफिकेशन आहे इहा असल में फेस वेरिफिकेशन थी इनजे करे जो बायोमेट्रिक जेको हुयो उहो अंगूठे जे ज़रिए यानी कि थंब इम्प्रेशन जे ज़रिए उहा अटेंडेंस लॻंदी हुई। त खोड़ स्कूलनि में उस्तादनि जा जेके काफ़ी 55 साल खां मथे उस्ताद थी विया आहे एज उन्हनि जो जेको आहे थंब न ईंदो हुयो, वो उन्हनि जी तस्वीर कढणी पवंदी हुई उनखे पंहिंजो सीएमओ खे या मॉनिटरिंग असिस्टेंट खे, त उनजे लिहाज़ सां उन्हनि चयो अहिड़ो को ऐप आंदो थो वञे जंहिंमें असांखे इन शइ जी ज़रूरत ई न पवे त थंब इम्प्रेशन जेको आहे सो बार बार हथ साफ़ करे फ्लू सां साफ़ करे कपिड़े सां साफ़ करे हणूं था तॾहिं बि थंब नथो अचे, त उनखे उहो फेस वेरिफिकेशन था पर फेस अटेंडेंस आहे, या फेस अटेंडेंस इनजे करे आंदी वई त जीअं तव्हां एप खोलियो ऐं साम्हूं कयो ऐं तव्हांजी जेको अटेंडेंस लॻी वञे। ठीकु आहे, आहे, सुठो इनिशिएटिव आहे, जो बि तमामु बहितरीन इनिशिएटिव आहे जंहिंमें आसानी आहे, हिन में जेको आहे का बि न आहे, हिन में अञा आसानी आहे, पहिरियों थंब हुयो हाणे जेको आहे सो ठीकु आहे, ठीकु आहे। शाह साहब ॿियो ॿुधायो त जीअं ज़ाहिर आहे डिजिटल हिकिड़ो दौर हली रहियो आहे, एआई अहिड़ो जेको आहे सो मार्केट में अची वियो आहे, हाणे एआई खां सवाइ ज़ाहिर आहे वैकेंसी कोन थी अचे, माण्हू हायरिंग कोन थो थिए, वरी इहे ॿारड़ा जेके हींअर सेकेंडरी में आहिनि जॾहिं इहे वञी वॾा थींदा त उन दौर में अञा वरी एडवांस सिचुएशन्स अची वेंदियूं, काफ़ी अहिड़ियूं शयूं, त एआई खे ऐं आईटीअ खे पंहिंजे करिकुलम में कहिड़े नमूने जेको आहे सो तव्हां प्लान कयो था, छो त ज़ाहिर आहे असां वटि ॿारनि जो हिन वक़्तु मौजूदा जेको सिस्टम आहे त सुबुह सां जॾहिं वञनि था त बैक टू बैक हिकिड़ो पीरियड वरी ॿियो पीरियड ऐं सभई ड्राई सब्जेक्ट्स हूंदा आहिनि, सोशल स्टडीज़ वरी इस्लामियात जी हिस्ट्री अची वई, वरी साइंस अची वियो, वरी मैथ्स जो पीरियड अची वेंदो आहे, इन विच में ॿारनि खे का अहिड़ी एक्स्ट्रा अहिड़ियूं क्लासिस हुजणु घुरिजनि या त आईटी जे हवाले सां के ख़ासि हुजे या वरी मीडिया रिलेटेड के डॉक्यूमेंट्री ॾेखारियूं वञनि, को म्यूज़िक जो पीरियड हुजे जेको आम कयो वञे, इन हवाले सां छा चवणु चाहींदो? बाक़ी तव्हांजो तमामु बेहतरीन क्वेश्चन आहे इहो। असां वटि क्लास 6 खां क्लास मैट्रिक ताईं कंप्यूटर जो सब्जेक्ट अलॻि सां मौजूदु आहे, इहो खां न आहे पर तक़रीबन इहे सम्झो त मां सम्झां थो 7-8 साल थी विया आहिनि, 2018 खां इहो कंप्यूटर जो सब्जेक्ट क्लास 6 खां क्लास मैट्रिक ताईं अचे थो, ॿार अचे थो 8वीं पास करे थो, उन खां बाद उनखे हाणे चॉइसिस आहिनि त बाबा तव्हां साइंस में कंदव या तव्हां कंप्यूटर साइंस में कंदव यानी मैट्रिक, पोइ ॿार तक़रीबन हींअर जेको आहे यानी बायोलॉजी तरफ़ जेको अॻे ट्रेंड हूंदो हुयो उहो तक़रीबन तमामु घटि थी वियो आहे, सभु ॿार वञनि था पिया कंप्यूटर, पोइ 9th में जेका इनरोलमेंट थिए थी बोर्ड सां उहा थिए थी कंप्यूटर साइंस में, ऐं कंप्यूटर साइंस वारो ॿार जॾहिं मैट्रिक करे निकिरे थो उहो जॾहिं फर्स्ट ईयर सेकंड ईयर वञे उनखे बि माना प्री इंजीनियरिंग जो दर्जो ॾिनल आहे उनमें, आर्ट्स न आहे इहो, पोइ प्री इंजीनियरिंग में ई उनखे काउंट कंदा आहियूं, असां बि हिकिड़े साइंस काउंट कंदा आहियूं पर इंजीनियरिंग, ऐं उन में ॿारनि खे असां पूरो प्रैक्टिकल थींदो आहे, क्लास थींदा आहिनि, डेमो थींदो आहे, ॿार कंप्यूटर सिखे थो हलाए थो, ऐं हाणे जीअं त मां ऑलरेडी तव्हांखे थोरो ज़िक्र करे छॾियो त मां जो गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं सरदार अली शाह मिनिस्टर साहिबु जेको SSB वारो प्रोग्राम शुरू कयो त हर स्कूल खे बजट मिलणु शुरू थियो, इन में पहिरें फेज़ में त असांजा स्कूल रेनोवेट थी विया आहिनि, उन्हनि में जेकी बुनियादी ज़रूरतूं हुयूं उहे पूरियूं थियूं, हाणे सेकंड फेज़ में इंशाअल्लाह IT खे वधि में वधि असां बिल्कुलु ठीकु आहे, बहितरीन नवाज़ अली शाह साहिबु इलाही बहितरीन अंदाज़ में असांखे अवां कुझु शयूं शेयर कयूं आहिनि, असीं बि उमेदु कयूं था इंशाअल्लाह तालीमी मयार डिजिटल सतह ते अञा वधीक बहितर थींदो। असां वटि हिते न्यूज़ ब्रेक आहे सर, अवां जा थोराइता आहियूं, अवां जो थैंक यू सो मच सर, थैंक यू फॉर बीइंग विद अस। नाज़रीन ॾाढो अहम टॉपिक ऐं तालीम ऐं ते जेतिरो ॻाल्हाइजे ओतिरो घटि आहे, उन हवाले सां असांखे जॉइन कयो हो सैयद नवाज़ अली शाह साहिबु, उन्हनि सां असां डिस्कस कईसीं पई, पर हींअर न्यूज़ ब्रेक जो टाइम थी वियो आहे, न्यूज़ ब्रेक वठो, न्यूज़ ब्रेक खां पोइ वरी पंहिंजे प्रोग्राम खे जारी रखंदासीं, मिलूं था नंढड़ी न्यूज़ ब्रेक खां पोइ।
वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं मॉर्निंग विद आवाज़ में। ख़ूबसूरत प्रोग्राम जारी आहे ऐं जीअं त ज़ाहिर आहे इंसान सिहत सुठी हूंदी आहे त ज़िंदगीअ खे इंजॉय करे सघंदो आहे। ईअं ई वरी असां वटि ॾाढो कल्चर थी वियो आहे खाइण पीअण जो। सो कुझु बि थिए माना ॿाहिरि वञिणो आहे ऐं खाइणो आहे बाबा। किथे पोइ मौसम खे बि इंजॉय करिणो आहे त बि ॿाहिरि वञिणो आहे, का ख़ुशी आहे त बि ॿाहिरि वञिणो आहे, को डिप्रेशन आहे पोइ बि ॿाहिरि वञी चांहि कॉफ़ी पीअणी आहे त जे डिप्रेशन मां माण्हू ॿाहिरि निकिरे त मतिलबु ॿाहिरि हर दफ़े हर लाज़मी वञिणो आहे। ऐं जिते खाइण पीअण हले थो त उते ज़ाहिर आहे वरी पंहिंजी सिहत ख़ासि तौर ते ॾंदनि जी सिहत, तव्हांजो जेके डेंटल हेल्थ आहे, डेंटल मसइला जेके बि आहिनि उन्हनि खे तव्हां कीअं फोकस करे सघो था, इन हवाले सां हिन सेशन में ॻाल्हाईंदासीं। बहितरीन सेगमेंट आहे, ॾाढो ज़रूरी सेगमेंट आहे छो त इंसान खाइण पीअण हर शइ, इवन इंसान जी जेका ज़ाहिरी ख़ूबसूरती बि आहे उहा उनजी मुर्ख स्माइल ते उन डिपेंड कंदी आहे। जॾहिं तव्हांजा ॾंद सुठा साफ़ हूंदा आहिनि त इंसान जो चहिरो बि ख़ुशगवार लॻंदो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन। अॼु असां ॻाल्हाईंदासीं ओरल हेल्थ जे मथां। असां ॾिठो आहे जेकॾहिं 90% असांजी ओरल हेल्थ बहितर हूंदी त इंसानु सभिनी बीमारियुनि खां बचियलु रहंदो आहे। छो जो बीमारी जो आगाज़ जेको आहे उहो मुंहं खां ई थींदो आहे। असां छा खाई रहिया आहियूं, छा पी रहिया आहियूं। वरी हर कंहिंजी कोशिशि हूंदी आहे त असांजा ॾंद जेको आहे उहे चमकनि, जॾहिं असां खिलऊं, निशान वग़ैरह न अचनि अहिड़ा। त इन हवाले सां असां जेको आहे अॼु जन सां ॻाल्हायो आहे उहे असां सां गॾु मौजूदु आहिनि डॉक्टर तलहा खिज़री साहब, जेके पाकिस्तान में उन्हनि पंहिंजी एजुकेशन कंप्लीट कई ऐं पाकिस्तान में मुख़्तलिफ़ हॉस्पिटल में पंहिंजो ख़दमात सर अंजाम ॾेई करे हाणे मालदीव जे मुख़्तलिफ़ हॉस्पिटलनि जे अंदरि जेको आहे उहो पंहिंजो किरदारु अदा करे। सो बहितरीन डेंटिस्ट आहिनि, वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम तलहा साहब। वालेकुम सलाम जी सर, थैंक यू सो मच फॉर ज्वाइनिंग अस ऑल द वे फ्रॉम मालदीव्स एंड वेलकम करते हैं आपको, गुड मॉर्निंग कहते हैं। एंड बीइंग एन डेंटिस्ट आप क्या कहना चाहेंगे कि हमारी जो है जो हमारी ओरल हेल्थ है, और जैसे एक होता है ना हम हेल्थ चेकअप्स करवाते रहते हैं हर 6 महीने बाद चले गए, साल में एक दफ़ा चले गए, तो एक इंसान को एक हेल्दी जो है अपने ओरल हेल्थ रखने के लिए कितने बार चेकअप्स की ज़रूरत है, उसको डेंटिस्ट के पास कितनी बार जाने की ज़रूरत है साल में? जी बहुत शुक्रिया। मैं सबसे पहले आपने मुझे मदऊ किया और इस टॉपिक पर बात करने के लिए। तो ओरल हेल्थ की जो है वो इम्पोर्टेंस पे आपने पहले सवाल आपका ये था कि कितनी दफ़ा जाना चाहिए। तो एवरी 6 मंथ में ये रिकमेंड करूँगा कि एवरी 6 मंथ आपको कोई कंप्लेन है या नहीं है, उस कंप्लेन के बावजूद आपको जाना चाहिए 6 महीने में। तो जो भी कोई भी अगर कोई कैविटी स्टार्ट हो रही है तो उसको वहीं पर एडजस्ट किया जा सकता है, तो वो दांत से मजीद आगे नहीं सड़ेगा, तो जिसकी वजह से दांत रूट केनाल या फिर दांत निकालने की तरफ नहीं जाएगा। आपके दांत भी महफूज होंगे और आपके पैसे भी महफूज होंगे। बेहतरीन और सबसे बेसिक सवाल जो मैं चाहती हूँ, क्योंकि मॉर्निंग शो हमारे यहाँ घर में बैठी हुई हमारी बाजियाँ भी देख रही होती हैं, बच्चे भी देख रहे होते हैं, मर्द हजरात भी देख रहे होते हैं, दिन में ब्रश कितनी बार करना चाहिए? हाँ देखिए, सबसे पहले ना हम थोड़ा सा ओरल हेल्थ की इम्पोर्टेंस पे बात करते हैं, तो फिर मैं थोड़ा सा आता हूँ कि फिर मेंटेन किस तरह करनी चाहिए ओरल हेल्थ। जी देखिए, ओरल हेल्थ का हम ये कहते हैं कि ओरल हेल्थ इज ओवरऑल हेल्थ। ठीक है, अगर आपकी मुंह की सेहत अच्छी है तो आपका पूरे जिस्म की सेहत अच्छी है। तो इसी वजह से मुंह की सेहत जो है वो बहुत इंपॉर्टेंट है। अगर आपकी मुंह की सेहत अच्छी नहीं है तो आप जो भी खा रहे हैं, पी रहे हैं, वो उसके जरिए आपके जिस्म में दाखिल होता है और आपके मुख्तलिफ बीमारियों का शिकार होते हैं। अगर आपकी मुंह की सेहत अच्छी है तो जाहिर है जो आप खा रहे हैं वो भी हेल्दी होगा, आपका जिस्म भी हेल्दी होगा। मुंह की सेहत का देखें, सिर्फ साइंस नहीं, इस्लाम ने भी हमें बहुत सारी हज़रत अली की बहुत सारे अक़वाल हैं, आपके सल्लम की बहुत सारी अहादीस हैं मिसवाक के हवाले से, तो जिसके ज़रिए हमें जो है वो मदऊ किया हमें अहमियत की तरफ जो है वो किया जाता है कि कितनी अहमियत है मिसवाक की। जैसे कि हज़रत क्या कहते हैं आप सल्लम ने कि मुझे कभी बेशी माफ़ कीजिएगा, उसमें है कि दांतों के साथ जो है वो मस्जिद में नमाज के लिए ना आए, और दांतों के अगर आपके दांत साफ हैं तो उसमें नमाज की आपकी अहमियत भी बढ़ जाती है। और क्या कहते हैं आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का मैंने एक हदीस भी पढ़ी है कि आखिरी वक्त जब करीब था तो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने उस वक्त भी आयशा से जो है वो मिसवाक का कहा, और आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जो है वो मिसवाक की। तो उसकी इम्पोर्टेंस इस बात से हमें पता चलती है कि कितनी इसकी अहमियत है मुंह की सफाई की। इसके अलावा बहुत सारी मैंने हदीस पढ़ी है कि बीबी आयशा से रिलेटेड हैं, हम आयशा से रिलेटेड कि आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब घर में दाखिल होते थे तो मिसवाक करते थे,
आप जब सोकर उठते थे तो मिसवाक करते थे, तो हमें पता चलता है कि कितनी ज्यादा जो है वो अपनी मुंह की सेहत का ख्याल रखते थे। तो बीइंग अ मुस्लिम हमारी मस्जिद जो है वो एक जिम्मेदारी बन जाती है, एक जिम्मेदारी भी बनती है। और आप ये देखें कि अगर आप सुन्नत की नीयत से अगर आप मुंह की सफाई करेंगे तो आपको सवाब भी मिलता है। इसके अलावा अगर हम ओरल हेल्थ की आपके जिस्म के बाकी उसके ऊपर बात करें कि ओरल हेल्थ इज ओवरऑल हेल्थ, हज़रत एलपी का एक कॉल है कि मिसवाक जो है आपको दिल की बीमारियों से महफूज रखती है। और आज जो है हम ये बिल्कुल स्टडीज मौजूद हैं कि जो आपकी मसूड़ों की बीमारी होती है उसमें जो बैक्टीरिया होता है वो दिल की बीमारी से इन्फेक्टिव एंडोकार्डाइटिस कहते हैं। इन्फेक्टिव एंडोकार्डाइटिस कराने में सबसे अहम रोल जो है वो उस बैक्टीरिया का होता है। तो आप ये समझिए कि अगर आपकी मुंह की सेहत अच्छी नहीं है तो आपके बहुत ज़्यादा चांसेस हैं कि आपको दिल की बीमारियां भी हो सकती हैं। इसके अलावा एक और हज़रत अली का कॉल है कि मिसाल जो है वो हाफिज़ा को तेज करती है। अब एक अल्जाइमर डिजीज होती है कि जिसमें आप अपना हाफिज़ा आपका कमज़ोर हो जाता है, उसमें भी अब ये स्टडीज आई हैं कि जो मसूड़ों की जो बीमारी होती है जिसे जिंजिवाइटिस कहते हैं, उसमें जो बैक्टीरिया होता है वो बैक्टीरिया जो है वो जब अल्जाइमर के पेशेंट्स के जो दिमाग हैं उनमें वो पाया गया है। तो इसकी बहुत ज़्यादा अहमियत है और इसके ऊपर बहुत ज़्यादा हमें जो है वो ख्याल रखना चाहिए। अच्छा डॉक्टर साहब ये भी बताइएगा, कुछ मिथ्स वगैरह भी होती हैं जो दांतों की बीमारियों के हवाले से बड़ी मशहूर होती हैं। जैसे हम अगर बचपने की बात करें, बचपन में जाएं तो हमें हमारी अम्माएं, नानियां, दादियां बताती थी भाई मीठा नहीं खाओ, कैंडीज नहीं खाओ, दांत खराब हो जाएंगे, दांतों पे कीड़ा लग जाएगा। तो असल बात बताऊं तो आज तक कीड़ा नजर नहीं आया दांत के अंदर, लेकिन हमने ये देखा कि दांत इफेक्ट हो जाते थे। तो ये वाकई में कोई इस तरह की चीज होती है जो दांतों में कीड़ा लगना जो आम मुहावरतन इस्तेमाल करते हैं, या भाई कीड़ा खा गया, तो ये क्या वो कैविटी को ही कीड़ा कह रहे होते हैं, जो कैविटी लग जाती है दांतों में, और ये वाकई में होती है। और अब तो मैं ये भी पूछना चाहूंगी डॉक्टर कि आप ये बताएं कि जैसे हमारी जो डेली बेसिस की खाना हो गया है ना, उसमें इतनी सारी जो है हम लोग अब खालिस तो कुछ बचा नहीं है, कुछ रहा नहीं है, जिसकी वजह से हमारी हेल्थ अच्छी हो, हमारे दांत मजबूत हो। तो हम डाइट के हवाले से भी अपने बच्चों को किस तरीके से इस चीज को जो है वो मतलब ला सकते हैं कि आपने हेल्दी खाना खाना है और ओरल हेल्थ का ख्याल रखना है। जी, आपने 2-3 सवाल जो है एक साथ पूछ लिया, उसको एक जवाब देते हैं। तो जहाँ तक मिथ की बात है, असल में पहले ये ऐसा कंसीडर किया जाता था कि कोई कीड़ा है जो कि दांत को खाता है, तो ये एक मतलब हम तक चला आ रहा है कि दांत की कीड़ा लग गया। दरअसल ये होता है कि जो आपका सलाइवा होता है जिसे थूक कहते हैं, वो अगर एसिडिक हो, नॉर्मली वो न्यूट्रल होता है, अगर वो एसिडिक हो जाए तो उसकी वजह से जो दांत के मिनरल्स हैं वो उसमें डिजोल्व होना शुरू हो जाते हैं। ठीक है, जब दांत के ऊपर की लेयर के मिनरल्स उसमें डिजोल्व होना शुरू हो जाएं तो दांत की जो नीचे की लेयर होती है वो निस्बतन सॉफ्ट होती है। तो उसकी वजह से फिर ये होता है कि दांत जो है वो डिजोल्व होना शुरू हो जाता है, जिसको हम दांत में कीड़ा लगना कहते हैं। तो इसमें जहाँ तक ये बात है कि मीठे की और ये सब चीज़ों की, उससे ये होता है कि जब आप मीठा खाते हैं, मीठा खाने से फौरन से आपका जो सलाइवा है उसकी पीएच जो है वो डाउन चली जाती है, जिससे एसिडिक हो जाता है सलाइवा। तो एसिडिक होने की वजह से उसमें जो चांसेस हैं वो मजीद बढ़ जाते हैं कि वो दांत में कैविटी बनना शुरू हो जाए। तो उसमें यह है कि मैं यही रिकमेंड करता हूँ कि आप खाने से ना रोकें, लेकिन उनकी ये आदत बनाएं कि कोई भी चीज़ खाने से, चॉकलेट खाने के बाद, कैंडीज खाने के बाद, चिप्स खाने के बाद, कोई भी चीज़ खाने के बाद फौरन से कुल्ली करने की आदत बनाएं, रिंस करने की आदत बनाएं। अब ये भी मैं आपको बताऊंगा कि ये भी आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सुन्नत है कि खाने के बाद कुल्ली करना। आप ये कुल्ली करना। तो आप ये देखिए कि हम अगर आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सुन्नतों को फॉलो करते जाएं तो ये जो आज हम जो स्टडीज करते हैं, जो साइंस के जरिए हमें बातें पता चल रही हैं, वो बातें अगर हम उसको सिर्फ फॉलो ही करते जाएं तो हमारी जो है सेहत जो है वो बहुत बेहतर रह सकती है। अच्छा, इसके अलावा आपने सवाल किया कि छोटे बच्चों की जो है वो किस तरह से डाइट और इन सब चीज़ों का, असल में ये है कि जो क्वांटिटी है किसी भी चीज़ के खाने की वो मैटर नहीं करती, फ्रीक्वेंसी मैटर करती है। जैसे मिसाल के तौर पर किसी बच्चे ने अभी 5 मिनट पहले कोई चीज़ खाई, फिर मजीद 5 मिनट बाद कोई चीज़ खा रहा है, फिर 10 मिनट बाद कोई चीज़ खा रहा है, तो ये जो फ्रीक्वेंसी है ये क्या करती है कि ये जो आपका सलाइवा है उसको मुस्तकिल जो है वो एसिडिक एनवायरनमेंट में रखती है, जिसकी वजह से मुस्तकिल
जो दांत के मिनरल्स हैं वो उसमें डिसॉल्व होते जाते हैं सलाइवा में, और कैविटी लगने के चांसेस जो है वो बढ़ते, मतलब कैविटी का जो प्रोसेस है वो शुरू हो जाता है। तो उसमें ये है कि हम ये रिकमेंड करते हैं, वालिदैन को जो है बताते हैं कि आप जो है इस चीज़ को ख्याल रखें कि बच्चे की जो खाने की फ्रीक्वेंसी है उसको मेंटेन करें, कि बच्चे ने अभी अगर कोई चीज़ खाई है तो मजीद अगली चीज़ देने में या खाने में कम से कम 3 से 4 घंटे का डिफरेंस हो, और खाने के फौरन बाद कुल्ली कर दी जाए। ठीक है, बिल्कुल ठीक है। अभी हम डॉक्टर साहब आपसे थोड़ा कंपैरिजन भी मालूम करेंगे, क्योंकि पाकिस्तान में खासकर कराची में भी आप हॉस्पिटल में अपनी खदमात सर अंजाम दे चुके हैं, अब आप मालदीव में मौजूद हैं, तो आप कैसा डिफरेंस महसूस करते हैं यहाँ के लोगों में दांतों के मसाइल, बीमारियाँ, और वहाँ के लोगों का? क्योंकि कराची, मालदीव, खुराक भी बड़ी डिफरेंट है, बहुत ज़्यादा लाइफस्टाइल चेंज है वहाँ का, बिल्कुल। तो क्या डिफरेंस आपको महसूस होता है? हमारे लोगों के अंदर ऐसी क्या कमी या ज़्यादा बीमारियाँ पाई जा रही हैं? जी, वैसे तो देखें, जो हम जो साउथ एशियंस हैं वो बहुत ज़्यादा हेल्थ को इतनी इम्पोर्टेंस देते नहीं हैं। तो जहाँ फ़र्क आ जाता है वो ये है कि हमारे यहाँ जो ये पान, गुटखे और मावे का जो इस्तेमाल है वो खास तौर पर जो हमारा कराची, ठट्टा, बदी इस रीजन में वो बहुत ज़्यादा है, जिसकी वजह से जो है वो ओरल कैंसर जो है वो पाकिस्तान में तेज़ी के साथ फैल रहा है। यहाँ पर ये है कि ओरल हेल्थ, ये कहेंगे कि जो नॉर्मल जो बीमारियां हैं मुंह की, जिस तरह से जिंजिवाइटिस कहते हैं, मसूड़ों की बीमारियां हैं या कैविटीज, वो यहाँ पर भी उसी तरह ही है। लेकिन यहाँ पर जो तंबाकू का इस्तेमाल है जिस तरह से पाकिस्तान में बहुत ज़्यादा है, वो यहाँ पर नहीं है। तो उसके हवाले से हमें बहुत ज़्यादा काम करने की ज़रूरत है, कैंपेन करने की ज़रूरत है। ख़ास तौर पर जो हमारा ये ठट्टा और बदीन का रीजन है, वहाँ पे मसला ये है कि वो उस चीज़ को वो ये भी मानने के लिए तैयार नहीं है कि वो ये जो गुटखा खा रहे हैं वो ये गलत कर रहे हैं, वो गलत ही नहीं समझते हैं। तो ये सबसे खतरनाक स्टेज है, जिसकी वजह से, और दूसरी बात ये आती है कि गुर्बत की वजह से फिर वो इलाज भी प्रॉपर, गुटखे के अलावा स्मोकिंग और जो वेपिंग आजकल का बड़ा ट्रेंडिंग में आ गया है। अब तो ये तो शहरों में हो गया, जितने बड़े एलीट फैमिली के खानदान के बच्चे हैं कहीं भी जाएं तो वो स्मोकिंग और जो वेप कर रहे हैं, वो तो अब इतना ट्रेंड बढ़ गया है, तो इस चीज का भी तो इफेक्ट आता होगा ना जरूर। जी, उसका इफेक्ट आता है। अगर हम कंपैरिजन करें तो कंपैरिजन में जो च्यूइंग टैबेकू होता है वो ओरल कैंसर कराने में उसमें पोटेंशियल ज्यादा होता है कि वो ओरल कैंसर कॉज कर सकता है। ठीक है, स्मोकिंग के नहीं। ठीक है डॉक्टर साहब, ये बताइएगा, पाकिस्तान में जहाँ बहुत सारी चीज़ों में मिलावट वगैरह की जाती है, बीच में इस तरह की भी कुछ चीज़ें आई कि जी पाकिस्तान में जो टूथपेस्ट हैं वो तो ओरिजिनल ही नहीं मिल रहे, हमारे पास भी कोई थर्ड क्वालिटी के जो है वो एक्सपोर्ट होके आ जाते हैं। तो आप क्या समझते हैं, दांतों में ब्रश करने के हवाले से तो आपने अहमियत बताई, तो ये टूथपेस्ट वगैरह का कैसे मयार जांचा जाए कि यार ये हमारी दांतों के लिए बेहतर साबित हो सकते हैं? कोई पर्टिकुलर कंपनी का तो जिक्र हमने नहीं करना, लेकिन आप कुछ इस तरह इसमें तो देखें, मेरे ख्याल में तो ऐसा, अगर आप अच्छे स्टोर से खरीद रहे हैं तो वो फिर ब्रांडेड चीजें ही खरीदते हैं। लोकल मार्केट्स के मुकाबले में अगर आप अच्छे स्टोर से खरीदें तो वो मेरे ख्याल में अच्छी खरीद रहे होते हैं। अब इसमें तो जो पाकिस्तान में कंपनीज हैं वो बड़ी अच्छी कंपनीज हैं और बहुत अच्छे उनके रिजल्ट्स हैं। तो उस पर अब यही कहूँगा कि जो बड़े स्टोर्स हैं या अच्छे स्टोर्स हैं जहाँ पर आप यकीन रखते हैं कि वहाँ से खरीदनी चाहिए तो वहीं से खरीदें। अभी इसके अलावा मैं एक और बात पर मैं थोड़ा सा ये बात करना चाहूँगा कि ड्यूरिंग प्रेगनेंसी जो है जी, जब भी आप पाकिस्तान में या पाकिस्तान से बाहर भी जब भी आप प्रेगनेंसी को प्लान कर रहे हैं तो उससे पहले एक दफ़ा जो है अपना डेंटल चेकअप जो है वो ज़रूर कराएं। उसकी वजह ये है कि एक तो ये कि अगर मुंह में कोई भी अगर इन्फेक्शन मौजूद है तो उस ड्यूरिंग प्रेगनेंसी उसमें उसके बढ़ने के चांसेस ज़्यादा हो जाते हैं। ठीक है, मसूड़ों की बीमारी जो है वो उसके बढ़ने के चांसेस ज़्यादा होते हैं। अब दूसरी बात ये होती है कि ड्यूरिंग प्रेगनेंसी क्या होता है कि हम रिस्ट्रिक्शंस हैं कुछ, हम सिर्फ इलाज जो है वो हम प्रॉपर्ली उस तरह से नहीं कर सकते जिस तरह से हम बिफोर और आफ्टर प्रेगनेंसी कर सकते हैं। मिसाल के तौर पर अगर आपके दांत में, मुंह में कोई ऐसा दांत है जिसको निकालने की ज़रूरत है, तो फिर वहाँ पर कुछ ऐसे स्पेसिफिक मंथ्स ही होते हैं कि जिसमें हम उस दांत को निकाल सकते हैं।
अच्छा। तो और जो दवाएं देनी है उसमें भी हम जो है वो सिर्फ एक मखसूस की दवाएं, मैं नाम तो नहीं लेना चाहूंगा, मखसूस की दवाएं हम दे सकते हैं जिसकी वजह से बहुत सफर करती हैं खवातीन। तो जब भी प्रेगनेंसी को आप प्लान करें तो लाजमी एक दफा जो है वो डेंटल चेकअप। ठीक है, बहुत शुक्रिया डॉक्टर साहब। अच्छा, एक बेसिक सवाल जाने से पहले जल्दी से, क्योंकि अभी ब्रेक का भी टाइम हो रहा है, कि बच्चों के लिए मैं पूछना चाहूंगी, दिन में एक बार ब्रश करना काफी है या 2 बार करना चाहिए या 3 बार करना चाहिए? जी, ब्रश जो है वो 2 बार करना चाहिए। एक जो है रात को सोने से पहले आपने ब्रश करना है, और सुबह में जो है आप उठकर कुल्ली करें, कुल्ली करने के बाद आप नाश्ता करें, और नाश्ता करने के बाद फिर आप ब्रश करें। अच्छा, नाश्ते के बाद ब्रश करना है? जी जी, नाश्ते। ठीक है, बहुत शुक्रिया डॉक्टर साहब। ब्रेक जो टाइम थी मुझे ख्याल में ब्रेक वठूं था, डॉक्टर साहब के जेको सो थैंक यू चऊं था। थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस, और बहुत अच्छे तरीके से आपने हमें पूरे जो है गाइड किया है। इंशाल्लाह फिर आपको तकलीफ देंगे और हमारे प्रोग्राम में मजीद भी हमारे पास सवालात हैं, लेकिन टाइम कम है, तो इसलिए नाज़रीन पे ब्रेक शामिल क्यों था। ब्रेक का आपको भी हाजिर किया। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं। बेहतरीन प्रोग्राम जारी आहे ऐं मॉर्निंग विद आवाज़ में हींअर टाइम थी वियो आहे उन सेगमेंट जो जंहिंजो अव्हांखे बि ॾाढो इंतज़ारु हूंदो आहे, छो त ज़ाहिर आहे लास्ट सेगमेंट आहे। इन सेगमेंट में असां एंटरटेनमेंट जी दुनिया जा माण्हू हूंदा आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदा आहियूं। उहे सितारा जेके जिते बि हूंदा आहिनि रोशनी विखेरींदा आहिनि, जिते बि हूंदा आहिनि मुर्को विखेरींदा आहिनि, उन्हनि खे असां यादि कंदा आहियूं, उन्हनि सां गॾु कचहरी कंदा आहियूं। ऐं अहिड़े हिकिड़े ख़ूबसूरत सेलिब्रिटी मां चवां, बहितरीनु सितारो मां चवां, ॾाढी डाउन टू अर्थ औरत ख़ातून मां चवां, ऐं वरी बहितरीनु सिंगर, उहे सभई आहिनि। सो उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। महताब बलोच आहे आपा, उन असांखे जॉइन कयो आहे सुबुह सुबुह सां। अस्सलाम वालेकुम आपा। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू। अम्मा खुश आहियां मुंहिंजी राणी धीअ? ठीक ठाक, बिल्कुल दुआऊं अवां जूं। आपा कहिड़ा हाल आहिनि? फर्स्ट क्लास तव्हांजी दुआऊं पुट। मॉर्निंग विद आवाज़ में भलिकार कयूं था अव्हांखे, ऐं सुबुह सुबुह सां अव्हां असांखे टाइम ॾिनो आहे, थोराइता आहियूं तव्हांजा। ऐं बहितरीनु मॉर्निंग शो मां ॾिसंदी आहियां, तमामु प्यारो शो आहे। अच्छा। ऐं असांजो जेको डायरेक्टर आहे उहो बि तमामु हिकिड़ो लाइक़ु माण्हू आहे। अलाह साईं हयाती ॾिए, समरीत जामड़ो साहब। तो अम्मा तूं बि असांजी राणी आहे। ऐं मुबशिर जेको वेठो आहे इहो ॾिसां थी वेठी, इहो वट सट थो खाए, इहो बि मुंहिंजो बचड़ो आहे। टाइम ॾिनो। हाणे थोरो असांखे ॿुधायो कीअं अव्हां जो सफ़र लोक गीतनि जी तरफ़ शुरू थियो, कीअं अव्हां सोचे करे गायकीअ में ऐं लोक गीतनि ॾांहुं जेको आहे पंहिंजो सफ़र आगाज़ कयो? अदा हाणे ॻाल्हि इहा आहे, सिधी ॻाल्हि, मां हुअमि फनकारा। मां जेको आहे सो काफ़ी कलाम, गीत, गज़ल 7 ज़बानुनि में मां ॻाईंदी आहियां। पोइ कुझु ग्रुप सेरनि जा अहिड़ा आया हुआ चैनलनि ते ॻाइनि पिया जेके न सुर में, न ताल में, न सम्झ में, न ॻाल्हि में। पोइ मूंखे मां पहिरीं कैसेट जीअं सिंधी कई, मां सिंध में रही आहियां, सिंध जी ॼाई आहियां। पोइ मां चयो त न सिंध असांजी एॾी बदसूरत आहे, न सिंध असांजी एॾी बेसुरी आहे। पोइ अदा मां सेरा शुरू करे ॾिना। अच्छा। हा पुट, पोइ मां सेरा शुरू कया त न, सेरो हीअं ॻाइबो आहे, सेरे जो मतिलबु हीअं हूंदो आहे। अच्छा, असांजो जेके सिंध जी सकाफ़त ऐं तहज़ीब जो हिसो आहे न, जेके लाॾा चइजनि था, सहरा चइजनि था, हाणे ॾींहं जॾहिं असांजूं उहे सिंधी फैमिलीज़ शहरनि में अची वियूं आहिनि त थोरो इहो कल्चर मटिजी वियो आहे ॻोठनि में, ऐं उन पासे त अञा ताईं बि आहे। पोइ तव्हां ॿुधायो इहो तव्हांखे छा महसूसु थिए थो? छा शहरनि में बि अञा ताईं बि सिंधी फैमिलीज़ में सहरा ऐं लाॾा ऐं इन जो कल्चर आहे कि न घटिजी वियो आहे? छा था सम्झो? अड़ी अम्मा, डिफेंस में मां शादियूं गाईंदी आहियां सेरनि जूं। अम्मा वॾा माण्हू, मां हिते कराचीअ में बि माहौल सॼो हले थो, सेरे खां सवाइ शादी कीअं थींदी? नथी थी सघे, हक़ीक़त आहे ईअं ई आहे। पोइ त ईअं लॻंदो आहे ॼण त के मौलूदनि जे महफ़िल में विया आहियूं अबा।
बस वो आपा मुबशिर पाण इंतजार तो करे पियो असांजो हिकिड़ो असांजो कदीमी असांजी हिकिड़ी रिवायत आहे त असांजो घोट जे महिल मेहंदी हणंदो आहे त मेहंदीअ ते सेरो ॻाईंदा आहियूं, घोट जे महिल गानो ॿधंदो आहे त गाने ते सेरो ॻाईंदा आहियूं, घोट जे महिल मोड़ ॿधंदो आहे त मोड़नि ते सेरा ॻाईंदा आहियूं, घोट जे महिल लाउन लहंदो आहे त लाउन ते सेरा चवंदा आहियूं। हर महल जो सेरो हूंदो आहे, हर साठ जो सेरो आहे। वाह वाह वाह। हाणे मुबशिर इंतजार में आहे, बस वो असांखे तारीख़ ॿुधाईंदो जॾहिं शादी थींदसि त पोइ आपा तव्हां ईंदव मुबशिर जी शादीअ में। बिल्कुलु बिल्कुलु, मां मोड़ ई मां पाराईंदीमांसि। आपा भला मोड़ पाए कहिड़ो सेरो चवंदो, असांखे हिकिड़ो दफ़ो चई त ॿुधायो थोरो, असांखे असां बि हिकिड़ो प्रिपेयर थी वठूं, तयारी करे वठूं त कहिड़ो सेरो ॿुधबो। मोड़नि जा सेरा खोड़ अम्मा ॿुधायो ॿुधायो, सुबुह सां ॿुधायो असांखे। हाणे पहिरियों ई मोड़नि खां शुरू कयो। तव्हां ॿुधायो किथां शुरू कयो? मां चाहींदमि त तव्हां ॿुधायो, तव्हांजो वॾो मशहूर सेरो बि आहे मुंहिंजा गुलाब जा गुल, उहो थी वञे भला पोइ VIP करी सां। मुंहिंजा गुलाब जा गुल तोते गुल छटाया, तोते गुल छटाया, तुंहिंजी शादीअ जा वेही सेरा ॻाया ला, तुंहिंजी शादीअ जा ओ सदा तुंहिंजे दर ते दोहलन जा ददका, ओ बची बद नज़र खां कढां तुंहिंजा सदका, तुंहिंजी शादीअ जा वेही सेरा ॻाया ला, तुंहिंजी शादीअ जा। वाह वाह वाह, जबरदस्त, बेहतरीन। घायल शायर चवे, घायल शायर चए आई मोती दाणो, तोखे सुए थो नखरो ऐं माणो, तुंहिंजी शादीअ जा वेही सेरा ॻाया ला, तुंहिंजी शादीअ जा। वाह वाह वाह, जबरदस्त आपा, मज़ो अची वियो। ऐं हिकिड़ो इहो बि तव्हांखे हिकिड़ी फरमाइश आहे, छो त असांजे घर में मुंहिंजो भाइटियो आहे, मुंहिंजो सोट आहे, ऐं उहो जेको आहे हुनजी ज़ाहिर आहे हींअर ई कल्ह टियों ॾींहुं हिकिड़ो रिश्तो थी वियो आहे, त असांजे घर में बि ज़ाहिर आहे सिंधी फैमिलीज़ आहियूं न, हुन में आपा अव्हांखे ख़बर आहे त सेरा थींदा आहिनि, ऐं जेके पंहिंजूं पुफियूं चाचियूं प्यार में ॻाईंदियूं आहिनि। मां चाहींदसि हुनजो नालो, मुंहिंजो जेको भाउ आहे हुन नालो आहे दानियाल, दानियाल जे लाइ कोई हिकिड़ो सेरो ॿुधायो। वाह वाह, हा ठीकु आहे अम्मा। उथ मंगण हार दोल कर त्यार, मुंहिंजे दानियाल जी शादी आ। वाह वाह। ओ दोल वॼाईंदे छोरा, पैसा कमाईंदे छोरा, पैसा कमाईंदे भाऊ नाचो नचाईंदे छोरा, उथ ओ छोरा उथ, दोल वारा उथ, अड़े उथ मंगण हार दोल कर त्यार, मुंहिंजे दानियाल जी शादी आ। दानियाल जी शादी ते बाबो नचे थो, बाबो नचे थो, अम्मा नचे थी, उथ मंगण हार दोल कर त्यार, मुंहिंजे दानियाल जी शादी। वाह 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 वाह, जबरदस्त जबरदस्त, क्लैपिंग अव्हांजे लाइ। अच्छा, इहा एनर्जी भला किथां आणींदा आहियो आपा? जाॾे वेंदा आहियो एॾो समां बंदिजी वेंदो आहे, अहिड़ो माहौल तयारु करे छॾींदा आहियो, सो बस मज़ो अची वेंदो आहे। अम्मा बस जेको हाल हबीब आहे मुंहिंजी राणी तको पेश फिरिया आहे, तव्हांखे मज़ो आयो त सम्झ मां खटियो न। हा आपा, इहो ॿुधाइजो भला जेके नाज़रीन असांजा ॾिसनि था पिया, तव्हांजा जेके परिस्तार आहिनि, असां जहिड़ा खोड़सारा, त उहे ॼाणणु चाहिनि था नंढपिण खां ई अव्हांखे ॻाइण जो शौक़ु हुयो, या उन खां पोइ तव्हां इहे सभु शयूं ॾिसी करे मौसीक़ी में अचण जो फ़ैसिलो कयो?
ना बाबा मां नंढपण में ॻोठ में रहंदी हुयमि, हेॾो बि सिनेमा हूंदी, हेॾो बि सिनेमा हूंदी। पोइ मैडम नूरजान जा गाना हलंदा, चिट्ठी जरा सैया जी के नाम लिख दे, हाल मेरे दिल का तमाम लिख दे। पोइ इहो जॾहिं मां ॿुधंदी हुयमि न मैडम नूरजान जो आवाज़, त आवाज़ मूंखे कशिश कंदो हो, मूंखे ईअं ॼण त कुझु महसूस थींदो हो। मां चवंदी हुयमि ही कहिड़ो त आवाज़ आहे जेको दिलि में घिरियो थो वञे ऐं सीने खे चीरियूं थो वञे। पोइ मां मैडम नूरजान खां मुतासिर थी ऐं आबदा परवीन, असांजो मोहम्मद यूसुफ, मोहम्मद जुमन, बिल्कुल इहे हुमेरा चन्ना, रूना लैला, पोइ साईं असां शुरू थी वियासीं अंगण बुहारिया तुंहिंजो वाटू निहारिया ओ यार सजण है अंगण बुहारिया। वाह वाह वाह। अच्छा, तव्हां रेडियो हैदराबाद खां तव्हांजो जेको एक्सपीरियंस रहियो, उतां जो सफ़र कीअं शुरू थियो, थोरो इन हवाले सां असांखे ॿुधायो। पुट उस्ताद न्याज़ हुसैन रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो मौसीकार हूंदो हो। पोइ मुंहिंजी वालदा मूंखे उन्ही जे घर वठी वई। पोइ मां उते उन जे घर वेही सिखियमि। मज़हर ऐं ज़ुल्फ़कार सां गॾु मां सिख्या वरिती आहे। मंज़ूर अली खान जे घराणे मां सिख्या वरिती आहे पुट। माशाअल्लाह। हा न बाबा। ऐं पहिरियों एल्बम जेको तव्हां कयो उहो बि ॾाढो मशहूर वियो, काफ़ी उन में पज़ीराई। पहिरियों एल्बम मां तव्हांखे ॿुधाईंदमि। मां पहिरियों एल्बम जीए सिंध जो कयो पुट। हा थी वञे सिंध में ॻाया आहियूं, सिंध जी सूंह ते ॻायो हो। पहिरियों ई मुंहिंजी जेको एल्बम आयो हो सिंध जी सूंह ते आयो हो, सिंध जे जोधन ते आयो हो। भला पोइ सिंध जे लाइ कहिड़ो हिन वक़्तु कलाम ॿुधाईंदो? को सिंध खे बि त को कलाम डेडिकेट कयो अॼु। हलिया हलिया सिंधड़ी घुमऊं, हलिया हलिया सिंधड़ी घुमऊं, सिंधड़ी घुमऊं पंहिंजी जिंदड़ी घुमऊं, सिंधड़ी घुमऊं पंहिंजी जिंदड़ी घुमऊं, हलिया 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 सिंधड़ी घुमऊं, ओ बाख सिंधड़ी घुमऊं। हलो 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 था सिंधड़ी था घुमऊं। शहर कराची भागन वारो जेको अचे थे दौलत वारो, जेको अचे थे दौलत वारो, हल त हलई उते समुंड घुमऊं, हलिया 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 सिंधड़ी घुमऊं, हलिया हलिया सिंधड़ी घुमऊं। वाह वाह वाह, कमाल कमाल। आपा पहिरियों तव्हांजो कलाम जेको आहे उहो कहिड़ो मशहूर आहे? मुंहिंजे ख्याल में लॻिया लॻिया हुयो, मूंखे त इहो थो यादि अचे। हा बिल्कुलु बिल्कुलु लॻिया लॻिया, जेके फौजिया सूमरे ॻायो, जिन्हनि खे इलाही फनकारनि ॻायो आहे। हा हिकिड़ो पहिरियों कलाम तव्हांजो आहे? हा इहो मुंहिंजो आहे पहिरियों ई कलाम। इहो बि असांखे ज़रूर ॿुधायो हीअं। ओ लॻिया लॻिया तोसां दिलि लॻिया, चरिया चरिया तोॾे दिलि वरिया, वरिया वरिया, जानी तोखे कहिड़ी ख़बर, मिठा तोखे कहिड़ी ख़बर, के ज़र जी लॻी, कंहिंखे घर जी लॻी, मूंखे तुंहिंजो कसम बाख तुंहिंजी लॻी, चरिया चरिया तोॾे दिलि वरिया, चरिया चरिया तोॾे दिलि वरिया, वरिया वरिया, बाख तोखे कहिड़ी ख़बर, बाख तोखे कहिड़ी ख़बर। थोरो मुबशर खे बि यादि कयो, हिनखे भाजपा मानी न वणंदी हिन जो मतिलबु।
मुझे हाणे मां यो मुदस्सिर हाँ मुबशिर 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 जी शादी आ सोने जी शादी आ सनड़े जी वाह वाह सनड़े जी शादी आ ओ लख लख मुबारक सभिनि खे वाह 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 आपा सफ़ा ईअं माना तव्हां अॼु असांजे प्रोग्राम में ठका कराए छॾिया आहिनि माना ज़रे घटि असां वटि बंदूक हूंदा आहिनि त उहो शादी में जेके असांजा रवायती कल्चर हूंदा आहिनि जीअं ठा कयूं असां बाक़ाइदा बस ईअं समझो दिल में ठा थिए थी पई न बिल्कुलु जबरदस्त। अच्छा आपा हींअर हाणे असांजे प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे वेंदे वेंदे कहिड़ो कलाम जेको समूरा ॿुधंदड़ जेके ऑडियंस अव्हांखे ॾिसनि था उन्हनि खे कहिड़ो कलाम ॿुधाइजो? उन्हनि खे मां हिकिड़ो सेरो थी ॿुधायां। बिस्मिल्लाह। छलो रखियो में भित ते बाहां वतम ज़िद ते छलो रखियो में भित ते बाहां वतम ज़िद ते छलो हेॾे होॾे घोट बाहलो दे अड़ी छलो हेॾे होॾे सोनल बाहलो दे वाह 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 सोनो हारो तगड़ाए सोनल वनड़ीअ खे पाए सोनो हारो तगड़ा सोनल वनड़ीअ खे पाए छलो हेॾे होॾे हा हा छलो हेॾे होॾे मुबशिर बाहलो दे। थैंक यू आपा वॾी महिरबानी अव्हांजी प्रोग्राम बिल्कुलु पुॼाणी ते पहुतो आहे नाज़रीन उम्मीद आहे अव्हां एंजॉय कयो हूंदो आपा जी वॾी महिरबानी आपा अल्लाह हाफ़िज़ थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग। नाज़रीन बहितरीन प्रोग्राम जुमे जो प्रोग्राम आहे ज़ाहिरा हाणे वरी वीकेंड आहे असां सूमर ते मुलाक़ात कंदासीं इन करे वेंदे वेंदे ज़बरदस्त फर्स्ट क्लास प्रोग्राम अव्हांजी नज़र कयोसीं ऐं आपा खे उम्मीद आहे अव्हां बि एंजॉय कयो हूंदो असां बि एंजॉय कयोसीं। पंहिंजो ख़्यालु रखो इंशाअल्लाह वरी सूमर ते मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़।